अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। वॉइस ऑफ सिंध लंडन जे मेज़बान सारंग जोयो पारां अवां सभिनी दोस्तनि खे भलीकार। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सिंध जो उहो वाहिद रेडियो आहे जेको सिंध जे आवाज़ जो आवाज़ बणियल आहे, जिथे ॿिया नशरियाती इदारा, प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया मुनाफ़िक़त जे वर चढ़ी ऐं सिंध जे आवाज़ खे सही माना में स्पेस नथा ॾियनि, उते रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जेको आहे उहो पंहिंजो किरदारु अदा करे थी। सो असां रेडियो वॉइस ऑफ सिंध जे तरफ़ां ही जेके असांजूं गजाणियूं आहिनि सिंध सुजागी फोरम जूं, या जेके बि सिंध जे अंदरि सियासी समाजी जेके प्रोग्राम आहिनि, या सिंध में जेको ॾाढ ऐं ज़ुल्म ऐं जबर थिए थो, उन जे आवाज़ खे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे ज़रिए असां सॼी दुनिया जे ॿुधंदड़ ताईं पहुचायूं था। सो अॼु सिंध सुजागी फोरम पारां हफ़्तेवार स्टडी सर्किल शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी में हुबुल वतनी रखियो वियो आहे। पर उन खां पहिरियों असां वटि हिकु दोस्त मौजूदु आहे जेको शाह साईं जो सुर मारवीअ मां असांखे बेत ॿुधाईंदा, ऐं खेसि गुज़ारिश कंदुसि त शाह पंहिंजो तारीफ़ कराइनि ऐं उन खां पोइ शाह लतीफ़ जे सुर मारवी मां असांखे बेत ॿुधाइनि। नसीर अहमद मीरजत साईं लतीफ़ कांद कंदुसि कीअं न ॿियो खथे रोई खूब मेरो ई महबूब असां मारू मन में ॾियां ॾोरनि ॾथ से रातियां कन रियाण उमिरि तिनी काण मुंहिंजो रूह रड़ियूं करे चांवर जे चखीन ॾिजनि ॾोरापा तिन खे मूंसां बुखनि बे दादी कई ॿी कार कई कोटनि हेका पेकड़ा पेरनि में ॿियूं हथोड़ियूं मंझ अथनि ऐं ॾुबरी कई ॾुखनि हू सख़्तु मंझनि सनेड़ा थर थर अंदरि थाक उमिरि मारवड़नि जा लाथाऊं लतीफ़ चए मथां लोही लाख उमिरि करियो आख पहिरियों थी पन चरां थर अंदरि। हाणे असां बाज़ाब्ता तौर ते शाह साईं जी हुबुल वतनीअ जो जेको अहम तसवर कयो वेंदो आहे सुर मारवी, छो जो सुर मारवी शाह साईं जी शाइरी अंदरि इनकलाबियत, हुबुल वतनी ऐं पंहिंजी धरती ऐं माण्हुनि सां मोहबत जो हिकिड़ो लाज़वाल मिसाल आहे। सो उन जे हवाले सां असांखे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जहिड़े अज़ीम शाइर, मुफ़क्किर, क़ौमी दानिश्वर, ॾाहे ऐं असांजे सकाफ़त ऐं ॿोलीअ जे उञाण खे पहिरियों दफ़ो सिंध जे अंदरि असांखे अंग्रेज़ खां पोइ साईं जी एमसद वाहिद शख़्स हो जंहिं पैगाम लतीफ़ लिखी करे असांखे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हिकु क़ौमी शाइर जी हैसियत में पेश करे असांखे ॿुधायो, न त उनखां पहिरीं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे बुज़ुर्ग ऐं पीर जी हैसियत ॾेई उनखां पुट घुरिया वेंदा हुआ, पर उहो तासुर जेको आहे ख़तमु करण में रहबर सिंध साईं जी एमसद जो किरदारु हो। ऐं उहो पैगाम लतीफ़ जहिड़ो अहम डॉक्यूमेंट लिखी करे हुन ॿुधायो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई न सिर्फ़ु सिंध जो क़ौमी शाइर आहे पर हू आलमी शाइर आहे। सो असां पंहिंजे स्टडी सर्कल जो आगाज़ साईं जी एमसद जो उन पैगाम लतीफ़ किताब मां हिकिड़ो चैप्टर पढ़ी कंदासीं ऐं अदी सिंधु सागर खे गुज़ारिश कंदुसि त पाण साईं जी एमसद जे किताब पैगाम लतीफ़ मां असांखे कुझु टुकड़ा पढ़ी ॿुधाए। शाह साहब सिंध जो क़ौमी शाइर, शेर उहा खुदाई ॾात आहे जा किन थोरनि माण्हुनि खे नसीब थींदी आहे। बाहि जो मिसाल वठो त इहा जीअं साण जो कमु ॾिए थी, तीअं ताम पचाइण ऐं गाॾियुनि हलाइण तोड़ी ॿियनि केतिरनि मुफ़ीद कमनि लाइ पिणु कमु अचे थी। जेकॾहिं इहा नुक़सानु पहुचाए थी त फ़ाइदा बि मंझसि घणा आहिनि, मतिलबु त जहिड़ी मक़सद लाइ खेसि कतबु आणिबो उहो हासिलु थींदो। अहिड़ी तरह शेर जी बि हालत आहे, उनखे जीअं क़ौमुनि में इनकलाब ऐं बेदारी आणणु, बहादुर पैदा करणु, इख़लाक़ जी दोस्ती, इख़लाक़ जी दुरुस्ती ऐं ख़ुदशुनासी पैदा करण जे कमु आणे सघिजे थो, त साॻी तरह इख़लाक़नि बिगाड़, सुस्ती ऐं काहिली पैदा करण ऐं ख़्यालनि जी ख़राबी जो कारण बि शेर ई थी सघे थो। इन नुक़्ते निगाह करे शाइरनि घणनि ई क़िस्मनि जा थी सघनि था। शेर जे लिहाज़ सां संदनि जुदा जुदा क़िस्मनि खे पूरी तरह सम्झाइण लाइ आउं खेनि हेठि 3 क़िस्म में विरिहायां थो। अदबी शाइर, इख़लाक़ी शाइर। ही उहे शाइर आहिनि जे ज़बान ते पूरो उबूर हुअण करे मुल्क जे हर साम्हूं ईंदड़ सवाल ते शेर चवनि था, जंहिंमें पंहिंजी इल्मी क़ाबिलियत, ज़बान जी ख़ूबियुनि, दिलि जे जज़्बात, फितरत जी मुसवरी, किस्सनि कहाणियुनि, दोस्तनि ऐं महबूबनि जी तारीफ़ वॾनि माण्हुनि, बुज़ुर्गनि ऐं हाकिमनि जी सना में सर्फ़ कंदा आहिनि। संदसि कलाम तोड़ी नफ़ासत ऐं नज़ाकत घणी हूंदी आहे, लेकिन मक़सद ऐं इरादनि मामूली हुअण करे मुल्क ऐं माण्हुनि लाइ उन्हनि जे कलाम मां सवाइ अदबी फ़ाइदे जे
ॿियो को बि वॾो फ़ाइदो हासिलु थी नथो सघे। इख़लाक़ी शाइर ही उन ई शाइर जो क़िस्म आहे जो तसवुफ़ जे राज़नि, फ़लसफ़े जी पेचीदा सवालनि, इंसान जी आला उमंगनि ते ग़ौर ऐं फ़िक्र करण बाद पंहिंजे ख़्यालनि खे नज़म जी लड़ी में पोइण जी कोशिशि कनि था। पोइ कॾहिं उहे राज़ ऐं ख़्याल मसनवी, मौलाना रूम वांगुरु क़िस्सनि ऐं कहाणियुनि जी सूरत में बयानु कनि था, कॾहिं हाफ़िज़ शिराज़ी ऐं सैदी शिराज़ी वांगुरु गज़लनि ऐं बेतनि जी जुदा जुदा तर्ज़नि में ज़ाहिर कनि था। टियों आहे क़ौमी शाइर। हिन क़िस्म जा शाइर मुल्क ऐं क़ौम सां मुहबत रखी करे माण्हुनि जी सियासी, इख़लाक़ी, इक़्तिसादी हालतुनि जो ग़ौरीअ सां मुताले करण बाद क़ौम जी कमज़ोरियुनि, ख़ामियुनि, मुश्किलातुनि ऐं ख़ूबियुनि खां बख़ूबी वाक़फ़ियत हासिलु करण बाद उन्हनि जे कारणनि ऐं असबाबनि ते फ़िक्र था कनि। क़ौम जो माज़ी ऐं हाल ऐं मुस्तक़बिल संदन अॻियां रहे थो, भई हू क़ौम लाइ को निस्बल ऐन मुक़ररु कनि था ऐं उन्हीअ ते पहुचण लाइ जे ख़्याल ऐं तजवीज़ुनि संदन दिमाग़ में वहनि थियूं, तिन सभिनि ॻाल्हियुनि खे हू पंहिंजे कलाम में क़ौम अॻियां पैगाम जी सूरत में पेश कनि था। जेकॾहिं शाह साहब जे कलाम ते नज़र कबी हिन में पोइ ॿिनि क़िस्मनि जी शाइरनि जूं ख़ासियतूं ख़ासि तरह ॾिसण में ईंदियूं। जंहिं सूरत में शाह साहब इख़लाक़ी तोड़ी क़ौमी शाइर जी हैसियत में पंहिंजो मट पाण आहे ऐं उन सूरत में ॿिन्ही पहलुअनि मां हर हिक ते जुदा किताब लिखी सघिजे थो। तंहिं करे संदसि शेर जी तसवुफ़ी ऐं इख़लाक़ी कमालात जो बयानु करणु तसवुफ़ जे माहिरनि ऐं फ़लसफ़े जे आलमनि लाइ छॾे आउं सिर्फ़ु संदसि क़ौमी शाइर जे पहलूअ खे बिना महदूद मालूमात ऐं वसाइल मुताबिक़ बयानु करण जी वस आहेर कोशिशि कंदुसि। मुंहिंजो इहो पको वेसा आहे त शाह अब्दुल लतीफ़ सिंध जो क़ौमी शाइर आहे। संदसि अॻियां सिंध मुल्क जो ख़ासि तख़ील हो जंहिं ते ईंदड़ फ़सुलु चौथे में बहस कयो वेंदो। अहिड़ीअ तरह सां खेसि सिंधी क़ौम जो बि ख़ासि तख़ील हो जंहिंजो अहवाल बि जुदा जॻह ते इन ई आंदो वेंदो। हिते सिर्फ़ु हीअ ॿुधाइणु मक़सूदु आहे त खेसि जंहिं मुल्क ऐं क़ौम जो तख़ील हो उन ई मुल्क जो घणो भाॻ हिन पहिरें पंधु करे घुमी ॾिठो, उते जे माण्हुनि सां गॾु गुज़ारियईं, संदसि आदतुनि ऐं इख़लाक़ुनि खां वाक़िफ़ु थियो, संदसि झूना किस्सा कहाणियूं ॿुधाई संदनि रस्मुनि ऐं रवाजुनि जो ग़ौर सां मुताले कयईं, संदसि सियासी, मुआशरती, इख़लाक़ी, इक़्तिसादी हालतुनि खे नज़र मां कढियईं, उन्हनि जे ॾुखनि ऐं सूरनि ऐं मुस्तक़बिल ते ग़ौर कयईं, उन्हनि जी कमज़ोरियुनि ऐं ख़ामियुनि खे मालूमात हासिलु कयईं। मतिलबु त इन ई ज़माने जी सिंध जी हालत जो खेसि पूरो मुतालियो थी वियो हो। एतिरी सारी मालूमात बाद हिन पंहिंजे शेर में जेकी चयो आहे उन्हीअ ते जेकॾहिं क़ौमी नुक़्ते निगाह सां ग़ौर कबो त हेठियूं ॻाल्हियूं नुमाया तौरु आहिनि। वतन जी हुब। शाह साहब जी ॾींहं में जेतोणीकि कलोड़नि जहिड़नि कटर मज़हबी ख़्यालनि जे हाकिमनि जी हुकूमत हुई ऐं औरंगज़ेबी सियासत जो दौरु चालू हो, लेकिन शाह साहब ते न औरंगज़ेबी सियासत असरु कयो न घणे क़दुरु अकबरी सियासत जो असरु थियो, बल्कि हिन ते क़दीम सिंधी सियासत जो असरु पियो। हिन वतन जी हुब खे ऐनल इस्लाम जे अहकाम पटांदड़ ईमान जो जुज़ो सम्झी सिंध खे प्यार ऐं मोहबत कई। पेन इस्लामिज़म जो ख़्यालु संदसि वहन ऐं गुमान में बि न आयो। हिन बेनुल अक़वामियत खे पेन इस्लामिज़म खां जुदा थी सम्झो। संदसि कलाम में किथे बि मुस्लमान मुल्क या मुस्लमान क़ौम ॾे इशारो कोन आहे। संदसि सॼो कलाम वतन जी मोहबत, आज़ादी, तरक़ी ऐं इक़्तिदार जी जज़्बात सां भरियो पियो आहे। चवे थो त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, ॿिए हंधि चयो अथसि त वाझाए वतन खे सारी ॾियां साह, बुत मुंहं जो बंद में क़ैद में करे जाह, पर ॾेहाणी पिरीअ रे धार में धारी जाह, थॾे मिटी थर जी वले वसाए जाह, पोयों थे पसात निजा मड़ मिली में। देसियुनि जी मोहबत। शाह साहब जे कलाम मां ॿी जा नुमाया ॻाल्हि ॾिसण में ईंदी सा सिंध देश जे रहाकुनि जी उकीर ऐं मोहबत आहे। हिन वटि हिंदुनि ऐं मुस्लमाननि जी तमीज़,
वतन ऐं क़ौम जे लिहाज़ खां का बि कान आहे। जे संदसि कलाम ते नज़र विझंदऊं त देसी सेण कुजनि परदेसी सेण कजनि परदेसी कहिड़ा पहिरीं। जे आवाज़ हिकु तरफ़ ॿुधण में ईंदो त जेहा जे तेहा मूं मारूं मञिया, ॿिए तरफ़ कननि ते पवंदो बावजूदि उन जे त हू मोहम्मद कारणीअ जो मञणु ज़रूरी ॼाणे थो। हू साफ़ चई ॾिए थो त सचे मुस्लमानी तॾहिं ई माणे सघिबी जॾहिं दोबीनाई दूरि करे अशहद जी अख सां दुनिया जी शयुनि ऐं माण्हुनि खे ॾिसबो। हू पैगम्बर इस्लाम खे रहमत लिल आलमीन सम्झे थो ऐं हक़ खे इस्लाम सम्झी चवे थो। ॾिसण ॾिसी जी त हम खे हक़ चई, ॾिसण ॾिसी जी त हम खे हक़ चई, शार्क शक मेनी अंधा उन ई ॻाल्हि में। मुस्लमान जी जुदागाना क़ौम जे नज़रिए खे अमीराणी ज़हनियत जो नतीजो सम्झे थो। हिन जे ख़्याल मूजिबि जहिड़ी तरह सिज जी रोशनी ऐं हवा खे चंद शख़्सनि ऐं तबक़नि जी मिल्कियत तस्लीम करणु ऐं बनाइण इंसान ज़ात जी घणाई सां ज़ुल्म ऐं दुश्मनी करण जे बराबरि थींदो। अहिड़ी तरह हक़ खे बि महदूद करे कंहिं मख़सूस गुरूअ जी मिल्कियत या वरसो बनाइण साॻी ज़हनियत जो नतीजो थींदो। हू हिंदुनि ऐं मुस्लमाननि जी मौजूदा मसनूई तफ़ावतनि ते जॾहिं नज़र करे थो त बि इख़्तियार थी चवे थो उन पर न ईमान जो कलमे गो कोठाई दुआ तंहिंजी दिलि में दगा तंहिंजी दिलि में शिरक ऐं शैतान मुंहं में मुस्लमान अंदरि हाज़िर आहिनि। साॻीअ तरह हिंदुनि खे मुखातिब थी चवे थो त कूड़ो तूं कुफ़र सी, कूड़ो तूं कुफ़र सी काफ़िर न कोठाई, हिंदू हद न आहीं ॼणियो तूं न जुगाए, ॼणियो तूं न जुगाए। अच्छा ये आहे हिते ॼणियो तूं न जुगाए, तिल्क तिन्हनि खे लाए तिल्क सचा जी शिरक सी। कुफर ऐं इस्लाम खे रूहानी दुनिया जूं ॿ हक़ीक़ी मंज़िलूं या हालतूं सम्झी बहस करे थो। तंहिं करे मुलनि ऐं पंडितनि जी इंसान ज़ात जे विच में पैदा कयल बेमाना फ़र्क़नि ऐं तफ़ावतनि खे हू हक़ जे साम्हूं पर्दा ऐं हिजाब थो सम्झे। आख़िर अहिड़ो अंदर जो उजरियल ऐं साहिब नज़र मसनूई फ़र्क़ जा नज़र कीअं क़बूल करे थी सघियो। मुल्क जी आज़ादी, हाणे हिकिड़ी इहा पॉइंट आहे बसि, मुल्क जी आज़ादी ख़ुशहाली ऐं तरक़ी। शाह साहब जे कलाम में टी ख़ासि ॻाल्हि मुल्क जी आज़ादी, ख़ुशहाली ऐं तरक़ीअ जो तसवर, उमीद ऐं आरज़ू आहे। अवां जेकॾहिं संदसि कलाम ते गौर सां नज़र कंदा त केतिरनि जॻहियुनि ते ज़ंजीरुनि जे टुटणु, किलनि ऐं कोटण जे किरण, क़ैदियुनि ऐं बंदनि खां आज़ादी थियण लाइ दुआऊं घुरियल ॾिसंदा। हिकु हंधि चवे थो जिसो ज़ंजीरनि में रातो ॾींहं रोए, ॻिचीअ गाना लोह जी ज़ेरियूं ज़ंजीर। ॿिए तरफ़ चवे थो त मुंहं जी आस उहा कॾहिं केराईंदी कोट खे, जॾहिं सर्तिन जे ॾिन कोट खे, जॾहिं सर्तिन ऐं जे ॾिन ऐं भर वारनि क़ौमुनि खे आज़ादीअ में ख़ुशहाली जी ज़िंदगी गुज़ारींदो ॾिसे थो ऐं पंहिंजे मुल्क ऐं माण्हुनि खे ग़ुलाम ऐं पुठिते पियो ॾिसे थो त बेइख़्तियार ज़बान में निकिरियो थी वञेसि मूं जेॾियूं मलीर में थियूं चूंडनि मोक मुहा। शाह साहब सिंध जे सहसिन सिंगारनि, पलर जे पालूटनि, पटनि जे पाहनि, खथोरी ख़ुशबुई मुंदायतनि मींहं जो त शाइक़ थो ॾिसिजे। सिंध में सुकार लाइ ख़ासि दुआऊं थो घुरे। ॾुकारनि ऐं मोज़िन जी ॾेह मां पाड़ पचण जी पुठियां आहे। जॾहिं जग में मांडाणनि जी वार उत्तर पार ॾे ककर कारूं भार ऐं मुंदायतनि मींहं जे वसण जा वेस ॾिसे थो त हिकु इनक़लाबी वांगुरु ख़ुशि थिए थो। खेसि ख़बर आहे त महांगो मेड़ण ऐं पंजनि मां 15 करण वारा चोर बाज़ारी जल्द ख़तमु थियण वारा आहिनि ऐं सघोई हारी हर जो मिठियो हथ में करे मुल्क जी सियासी जमूद वारी ज़मीन खे खेड़े उन में आज़ादी जो ॿिज पोखण वारा आहिनि। जल्दी सुख जी सावक थींदे ॾूर लाई जा ॾींहड़ा वेंदा, सिंगार सुखिया ऐं सताबा थींदा। सिंगार शाह साहब जे बारीक बेतन नज़र सिंधियुनि जा ऐब बि संदसि अॻियां पधरा करे छॾिया हुआ ऐं खेसि उन्हनि में हेठियूं खामियूं ॾिसण में आयूं। नंबर 1 अहसास कमतरी। हिन मुल्क में हीअ आम चवणी आहे त विलायत जे क़बर सिंध में सीना सां हक़ीक़त शाह साहब जो हू बहू अखियुनि अॻियां ॾिठो ई ॾिठे।
उन वक़्तु सिंध अंदरि हर सदीअ में धरतीअ जे दॿण, सिंधू नदी जे फेरनि घेरनि लोॾनि ऐं सोकनि जी वाक़ियात, आबपाशी जे ज़रियनि जी पूरी निज़ाम न हुअणु, बारिश जी घटि हुअणु, अंदरूनी ऐं बैरूनी धाड़ेलनि जे हमलनि, पोइ उहे हाकमनि तरफ़ां हुआ या धाड़ेलनि तरफ़ां, हालतूं गैर तसली बख़्श बनाए छॾियूं हुयूं। शहरी ज़िंदगी तमामु छिटी हुई। माण्हुनि जो घणो तइदादु माल ते गुज़रान करण करे खाना बदोश ज़िंदगी गुज़ारींदो हो। आबादी बि सदाईं साग ज़मीन ते न हुअण करे आबादगार पिया पट बदिलाईंदा हुआ। इन करे इल्मु ऐं बेतरक़ीअ लाइ संदनि वास्ती हालतूं साज़गार न हुयूं। इन जे मुक़ाबले में दिल्ली, गुजरात ऐं पंजाब तरफ़ हालतूं मुख़्तलिफ़ हुयूं। बारिश घनी आबादी करे करे उते जा रहाकू इल्म ऐं आसूदगीअ में सिंधियुनि खां वधीक हुआ। नतीजो इहो निकितो थिए त हर ॿाहिरां आयल माण्हू सिंध में अचण बाद मोतबर शुमार थियण में थिए आयो। पंजाब जा पेर अफ़गानिस्तान, औरंगज़ेब जी मज़हबी पॉलिसी, मुहदवी तरीक़त, दिल्लीअ जे नवाबनि जे तर्ज़ मुआशिरत, मुग़लनि जी फ़ारसी सिंध खे वण वेढ़े जीअं वेढ़ी वियल हुई। नंढो दिमाग़ ऐं गॾहनि ऐं उठनि जी हलाइण वारी क़ौम ताना सिंधियुनि खे सिर्फ़ु हिन वक़्तु कोन था ॾियण में अचनि, पर उन वक़्तु बि वॾेरनि ऐं मुल्लनि जो कसीर तबिको पाण विसारे वेहे थो। 1938 में सरदार पटेल चयो, लियाक़त अली खान 1948 में चयो रहियो, सिंधी क़ौम जी तहज़ीब, ज़बान, आज़ादी ऐं तरक़ी जूं ॻाल्हियूं विसरी वियूं हुयूं। शाह साहब निहात दर्दे दिलि सां इहे हालतूं महसूसु कयूं थियूं ॾिसजनि ऐं उन्हनि खे नज़र में रखी सिंधियुनि खे ख़िताबु कयो अथसि त ए न मारुनि रीत जे सेण मटाइनि सोन ते। वरी ॿिए हंधि चवे थो, पखनि जी प्रीत मारिनि सी न मटियां। नंबर 2, इब्न अल वक़्ती। सिंधियुनि में ॿी वॾी खामी जा शाह साहब ॾिठी हुई, सा हुई संदन वॾेरी क्लास जी इब्न अल वक़्त हिनी मिसाल मशहूरु थी वियो आहे त जेको वाव लॻे उनखे साम्हूं थिजे। हिते जा वॾा माण्हू ढंढ जी पखियुनि वांगुरु हमेशह पाणी यानी सुख सां ॿधियलु हुआ। जेको पासो ज़ोर ॾिसंदा हुआ वञी उनजो तरफ़ वठंदा हुआ। उसूलनि ऐं मक़सदनि ख़ातिर जीअण ऐं मरण जी सुती कान पियल हुयनि। जीअं अॼुकल्ह जी हालत आहे त जॾहिं अंग्रेज़नि जी हुकूमत हुई त सिंधी वॾेरनि उन्हनि जी ग़ुलामीअ वारा लक़ब ऐं इज़तुनि हासिलु करण में फ़ख़्रु थिए सम्झियो। हाणे जॾहिं हवा बदिली आहे ऐं गोरनि जी जाइ कारनि विलारी आहे त असांजा उहे माण्हू वरी हिननि बदिलियल हाकिमनि जी कंजक झलण में मशगूल आहिनि। अहिड़ी साॻी हालत शाह साहब बि ॾिठी ऐं ॾाढो दर्द थियो थो ॾिसिजेसि। अहिड़ी हालत में चवे थो त ही मुंहुं ॾेई ॿिन तूं वेह खाई न मरी, तव्हांजे मलीर झायूं तोसी संग न कनि, तूं कीअं मझां तन पाण कोठाई मारोई। उन वक़्तु कहतल रिजाल ॾिसी कंहिं सिंधियुनि जी क़दीम बहादुरी ऐं गैरत जा कम यादि अचनि था। सूमरनि जी मरंदे मरी वञण जो पर गैर सिंधी इक़्तिदार अॻियां कंधु न निमाइण, दरिया ख़ान जो पुटनि सूदो क़ुर्बान थी वञनि, लेकिन ख़ुशीअ सां धारियुनि जी ग़ुलामी क़बूल न करणु खेसि हिन शेर चवाइण लाइ मजबूर कनि था। अॼु न ओताकनि में ताज़ा पथर कख, आदेसी उथी विया पए उॾामी रख, सामी खणी सख विझाई वाट थिया। इहो मथे तबिके जे माण्हुनि जो हाल हो, लेकिन जॾहिं हिन ॻोठनि जो सैर कयो, आम ग़रीब माण्हुनि सां मिलियो, मारू जी हुबल वतनी, ससुई जी वफ़ादारी, सुहिणे जी सरवेचीअ जा किसा ॿुधाइनि थी त वरी दिलि नथी लोड़ियई ऐं चई थी ॾिनई त अच्छा सी आहिनि सज़ावार संगनि जा, वेठा विझाई जे सनासी सणे। नंबर 3, खाना जंगी। सिंधियुनि में शाह साहब वॾी खामी नफ़ाक़ जी ॾिठी। बदूयाना ज़िंदगी जो इहो हिकु मुख्य जुज़ो थींदो आहे त क़बीलनि में माइटनि में हसद ऐं अणसहाई करे विढ़िया वेठा हूंदा आहिनि। ख़ुदि मतलबी संदन ज़िंदगी में घर करे वेही वञण करे मझाइनि सभु को सियारे जी सवड़ पियो पाण सोरींदो आहे। जेतोणीकि बहादुरी ऐं क़ुर्बानी जो मादो घणो हूंदो अथनि, पर शेर शाह जो शिकरो घर जा कुकड़ मारे वांगुरु सभु को औज़ार पाण ते पिया आज़माईंदा आहिनि। पंहिंजे ते आया रहंदा, धारियुनि ते हिमत ई कान थींदी अथनि ऐं उन्हनि जी ग़ुलामी करण ते फ़ख़्रु पिया सम्झंदा आहिनि। इन ई ॻाल्हि संदन क़ौमी शीराज़ो टुकड़ा करे छॾियो हो।
न क़ौम में इतिहाद ऐं इतफ़ाक़ रहियो हो, न वरी मुतहिद निस्बल ऐन ई रहियो हुयनि। क़ौमुनि जी हस्ती मक़सदनि जे क़ाइमु रखण सां रही सघे थी। अहिड़नि नफ़ाक़ वारनि हालतुनि खे ॾिसी शाह साहिबु सिंधियुनि खे हेठी तरह मुखातिब थिए थो त वग़र कयो वतन पिरत नशिननि पाण, पसो पखेड़िन माणिया मेठ घणो। ॿिए हंधि फरमाए थो, धण धारण धार रहण ए न संघारनि सट। वरी जॾहिं क़दीम ओज ऐं निफ़ाक़ यादि पवनसि था त बेइख़्तियार चयो वेहे, कणा मंझ करार हुआ हेकंदा संग में, गाही गाह फराक जी कया धारूं धार, न ॼाणा के हार न ॼाणा के हार, मेलो थींदो संझणनि। नंबर 4 आराम तलबी। चौथी खामी जी शाह साहिबु सिंधियुनि में ॾिठी सा हुई सुस्ती, काहिली ऐं आराम तलबी, जे हर कंहिं मुश्किलात खे मुंहुं ॾियण खां पए घुसायो। थियण जी आदत मंझंदि वेही वई हुई। गुज़र बि सुखियो मिले, घणी तकलीफ़ न हुजेसि, तरक़ी बि बिना मशक़त जे हासिल थिए, आज़ादी बि आसमान मां कड़की अचे, दोस्त बि घर वेठे मिले, बाक़ी पाण कोशिशि कोन कंदा। हिन जॾहिं चोतरफ़ नज़र दौड़ाई त दुनिया जूं ॿियूं क़ौमूं ऐं मुल्क तरक़ी कंदा वञनि था, हिते अञा सुस्ती लॻी पई हुई। न को था पाण सुञाणनि, न को था निस्बुल ऐन मुक़ररु कनि, न को जफ़ाकशी करण ते पाण खे हेरनि। माण्हुनि जूं इहे हालतूं ॾिसी ॾाढो ॾुख थिए थियसि ऐं चए थी ॾिनाई, जॾहिं सुतियूं जी पत्थर पेर डिघा करे, तॾहिं तन्हिनि खे साथ सुती छॾियो। ॿिए चवे थो, गाफ़िल ग़फ़लत छोड़ तूं कंहिं अणासी ओझनि, चिपाना चढ़ी विया वञी पुहता तोड़, नेण निंड खोड़ वरनि में वाका करी। वरी चवे थो त वहीन ऐं वेला करी ए न अकंजा से लाॻापा सभु लाह ओरियां उभारिन जी। हिन जेकॾहिं मथे ज़िक्र कयल ऐब ऐं ख़ामियूं सिंधियुनि में ॾिठियूं त मंझंदि के ख़ूबियूं बि महसूसु कयई ऐं जंहिं करे ख़ुशि थिए थियो ऐं उमीदूं ऐं आसरा पैदा थी थियनि। सिंधियुनि जी ख़ासि ख़ूबियुनि जी खेसि ॾिसण में आयूं से हेठियूं हुयूं। नंबर 1 हुबुल वतनी। शाह साहिबु सिंधियुनि में जी ख़ूबियूं ॾिठियूं, तिन मां पहिरीं संदसि देश सां प्यार ऐं मुहबत हो। हिन आम भुटनि ऐं मंगणहारनि खां वतन लाइ बहादुरीअ सां कटिजी मरण वारो किस्सो ऐं कहाणी दोदे सूमिरे जे माण्हुनि खे चाह सां ॿुधंदे ॾिठी। शादियुनि ऐं ख़ुशीअ जे मौक़नि ते मारूअ जे वतन ऐं मारुनि जी उकीर जा गीत घरनि में ज़ालुनि ऐं ॻाईंदड़नि खां दिलचस्पी सां ॻाईंदे ॿुधा। आम सिंधियुनि जे ॻोठनि ऐं पटनि जी मोहबत जा दास्तान ॿुधाई ऐं ॾिठाई। हिन ॾिठो त सिंध जा माण्हू अक्सर ई वतन छॾे ॿियनि मुल्कनि में वञी घणे वक़्त ताईं रहण लाइ ख़ुशी सां तयारु न हुआ। जेकॾहिं के मुसाफ़िरनि में वेंदा हुआ त सरहन वांगुरु अखियूं हमेशह जबल सिंध खयूं पिया निहारींदा हुआ ऐं संदसि आस उमेद हमेशह इहा पई रही आहे त कॾहिं थो मौला वाघ वतन ते वारी। उन्हनि ॻाल्हियुनि मथसि ॾाढो असरु कयो थो ॾिसिजे। मारूई जे सुर में शाह साहिबु जहिड़े नमूने वतन जी उकीर ऐं प्यार खे ज़ाहिरु कयो आहे, सो ॼण त सिंधी दहकानी ज़िंदगीअ जी हक़ीक़ी अखियुनि ॾिठे तस्वीर चिटी अथसि। हिन ते धारियुनि जी तहज़ीब, तमदुन, पैसे, इल्म ऐं तरक़ीअ वग़ैरह जो को बि असरु नथो थिए। हू ॿियनि जा बंगला ॾिसी पिननि जूं झोपड़ियूं मटाइण ऐब सम्झंदा हुआ। हिन वटि धारे जे लिबास, महलातनि, तमदन, खाधनि, ख़ोराकनि, शाहूकारी, क़िलनि ऐं कोटनि खां पंहिंजी मुल्क जे माण्हुनि जी सादगी, खानाबदोशी, मिसकीनी, बेसरो सामानी, बेइल्मी, अबूजाई हज़ार भेरा वधीक पसंदि हुई। हू वर करियो उमर हुक्मरान क़ौम खे चए थो, पट न पहिरियां सूमरा जां की तसां जियां, आउं कीअं लोई लाहियां कारण ॿिनि ॾींहं जेसीं थी जियां कांध न कंदेसि को ॿियो। सर्वेची टी ख़ूबी जा शाह साहिब खे आम सिंधियुनि में ख़ासि तरह ॾिसण में आई। सा संदन हिमत, कुर्बानी ऐं सर्वेची हुई। अगरि संदन वॾेर के क्लास ख़ुदि मतलबी बुलतली जे ख़राबियुनि में ग़रक़ थियो पियो हुयो, लेकिन ग़रीब तबिको हर क़िस्म जे मुश्किलातुनि, मुसीबतुनि ऐं तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण जे क़ाबिल थियण जो आदी थी चुको हुयो, जंहिं करे मंझंदि बर्दाश्त ऐं कुर्बानी जो अज़ीम शान मादो मौजूदु हो। राय ॾियात जो सखा में सिर ॾियणु
ससीअ जा पुनूअ ख़ातिर झंग ऐं जबल झाॻिण मूमल जूं राणे लाइ रातियूं विहाए ॾींहं कारण लेला जो चनेसर लाइ लीलाइण सुहिणीअ जो मेहार लाइ कारीअ राति में कारीअ राति कननि में वणजारे जी वनीअ जो वर लाइ तड़ ॾिया ॿारण ऐं वण वाटण वाइटणियूं ॿधण सिंधियुनि जी सदाकत ऐं क़ुर्बानीअ जा मिसाल संदनि लाइ अॻियां हुआ। तंहिं करे सारे रिसाले में अक्सर अहिड़े क़िस्म जे वाक़िअनि खे पसंदि करे उन्हनि जो ज़िक्र कयो अथसि। हिन खे सिर मङण सिर घुरण सिर ॾियण जी ॻाल्हि राय ॾियाज जे आखाणीअ ख़ासि असरु कयो थो ॾिसे। अहिड़ी तरह ससीअ जो घर ॿार पंहिंजे वर यानी मक़सद लाइ क़ुर्बान करे जबल झाॻण खेसि पसंदि आयो आहे। चए थो मूमल जे किसे में राणी बिना काक कड़ी वण टण जली वञनि था। मूमल जी जान पेई झुरे जेसि ताईं राणो नथो मिलेसि। सुहिणीअ जे सुर में चवे थो त तड़ तकण तार घड़ण ए काणियारनि कम। ॿिए हंधि चवे थो त जंहिंखे साण परियां जा सूर तंहिंखे नदी नाह निगाह में। वरी चवे थो त ईअं हूंदी मोई पर ॿॾीअ जा बीणा थिया। रवादारी चौथीं ख़ासियत ऐं ख़ूबी जा शाह साहब सिंधियुनि में ॾिठी सा हुई मज़हबी कटरपणे ऐं तअसुब जो घटि हुजणु। हू पाण खे बहितरीन सिंधीअ जो नमूनो तसवर करे उन्हनि जी फिलासफ़ी हेठीं तरह अदा थो करे। पहिरियां संदे पार जा मिड़ेई मिठाई। इन करे हिन जेॾांहुं नज़र थिए कई तेॾांहुं सॼण साम्हूं पिए आयुसि। हू चवे थो त खर भले जीअं ऐं संदसि पिरीअ जे मिलण जूं उमेदूं ॾिसी साड़ में सड़नि। हिन खे खर जे खारण जो ज़रो बि ख़तरो कोन हो, छाकाणि त खेसि ख़बर हुई त खर आहे खारे सघंदो, जन जो प्रीतणो माठो हूंदो। हिन ॾिठो त सिंधी दोस्ती ऐं मुहबत जे बुनियाद ते हर कंहिं सां सुठो बर्ताव करण लाइ तयारु हुआ। मज़हब जो मतिलबु हिननि वटि प्रीत ऐं मुहबत हो ऐं न कफ़लत ऐं नफ़ाक़। हिन ॾिठो त जेतोणीकि केतिरा ॾिसणा वाइसणा मज़हब जे नाले में ज़ाहिरदारी कयो मुंहुं उजरो रखियो अचनि, पर दिलि में हचारा आहिनि ऐं विसाल खे वेझा न आहिनि। तंहिं करे हिन हेठिएं उसूल खे पसंदि थिए कयो, जेॾांहुं करियां परख तेॾांहुं सॼण साम्हूं। जी असन जी लतीफ़ ऐं फिनांस सेक्रेटरी सिंधु सागर सिंध सुजाॻी फोरम। जीअं त अॼु जेको उनवान रखियो वियो आहे शाह अब्दुल लतीफ़ जी शाइरी जे हुबुल वतने, जीअं त जेको असां पढ़ी आयासीं शाइरी जे तहत, इन मां असांखे हिकु ॻाल्हि वाज़िह ऐं चिटी तौरु मिले थी त हिकु हंधि असां में जेके ख़ामियूं आहिनि उन सां गॾु जेकी असां में ख़ूबी आहे उहा आहे वतन जी हुब। असां खणी कहिड़े दौर में बि रहिया आहियूं पर उहा हुब ऐं उहा उकीर पंहिंजे दिलि मां पंहिंजे सीने मां कढी कोन्हे का। असां खणी कहिड़े बि दौर में रहिया आहियूं पर गैर जी कंहिं बि शइ खे क़बूलींदा न आहियूं। खणी असां मौजूदा हालतूं हुजनि या सिंध जो क़दीम हालतूं हुजनि, असां कंहिं में बि गैर जी न कंहिं रीत या रस्म खे अॼु ताईं उहे ई असांजे घरनि में लाॾा, घरनि में रीतूं रस्मूं उहे थियूं आहिनि जेके असांजो आगरटियूं आहिनि क़दीम ऐं असां उनखे ई पसंदि कयूं था। असां गैर जी कंहिं बि शइ खे पसंदि कोन कयूं था। ऐं ॿी ॻाल्हि, शाह अब्दुल लतीफ़ खे साईं जेम्स खां पहिरीं असां हिकु मुला तौरु सभु मञींदा हुआ, पुटु ॾियण वारो, पर जेसीं ताईं साईं जेम्स शाह लतीफ़ पैगाम जे सूरत में जेको किताबु असांजे अॻियां आंदो तेसीं ताईं असां शाह लतीफ़ खे पढ़ी कोन सघियासीं। फ़क़ति हिकु मुला तस्लीम कयो ऐं पुटु ॾियण वारो हिकिड़ो मुरादूं पूरो करण वारो तस्लीम कयो। ऐं अॼु बि कॾहिं किथे किथे ॻोठनि में इहो शाह अब्दुल लतीफ़ खे मञे थो, पर हक़ीक़ी कॉम्प्रस शाह अब्दुल लतीफ़ हुयो। कॉम्प्रस्ती जो असल माना ई आहे हुब, देश सां मुहबत, देश सां न सिर्फ़ु वतन सां मुहबत पर वतन देश वासियुनि सां मुहबत, देश जी हर ज़रे मिटी, हर रीत रस्म माण्हू
जीअं पाण शाब्द लतीफ़ चए थो त जंहिं सी तंहिं मूं मारूं मञा, मतिलबु जहिड़ा बि आहिनि उन्हनि सां मुंहिंजी मुहबत आहे। सो मां त सम्झां थी त जेसीं ताईं साईं जी सैयद शाह लतीफ़ पैगाम जी सूरत में जेकॾहिं असांजे अॻियां इहा शइ न आणे आहे त असां शाह लतीफ़ खे कॾहिं सम्झी कोन सघूं था ऐं असां फ़क़ति हिकु मुला जे तौरु सम्झूं हा। ऐं हाणे अॼु जॾहिं असां शाह लतीफ़ खे शाइरी जी गहराई में वञूं था त असांखे ख़बर पए थी त असां पाण असां बि ठीकु आहे, वक़्ती तौरु जेकी सुस्ती काहलियूं खामियूं आहिनि पर ख़ूबियूं केतिरी आहे। पहिरीं ख़ूबी शाह लतीफ़ पंहिंजी हिन शाइरी में कई आहे त असां में वतन जी हुब आहे ऐं उहा हुब मारूई जी सूरत में मिले थी असांखे, जंहिं उमिरि जे अॻियां मतिलबु उन केतिरा सोन ज़ेवरात अड़े छा छा अॻियां आंदा, पर उन सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजी इन झूपड़ी खे, पंहिंजे देश जे माण्हुनि खे, उन लस्सी उन साग खे पसंदि कयो। मतिलबु मुंहिंजे चवण जो जीअं मूं चयो त सिर्फ़ु वतन सां मुहबत न, वतन जी रीत सां, रस्मनि सां, खाधे सां, खाइण सां, उन जे रवाजनि सां, उन जे माण्हुनि सां, माण्हुनि जी रीतुनि सां बि मुहबत हुई। ईअं ई मावरी बि उन सां पूरी मुकमल मुहबत ॾेई असांखे हिकिड़ो पैगाम ॾिनो ऐं सदियुनि ताईं इहो पैगाम हलंदो रहंदो। मुंहिंजो नालो तनवीर शर। हे अॼु किताबु जेको पैगाम लतीफ़ साईं जीम सैयद जो किताबु जेको आहे, हिन में शाह साईं जे रिसाले खे हिन अहिड़ी तरह सां वाज़े कयो आहे त हीअ सिर्फ़ु किताबु या ॿियनि सिर्फ़ु मौज़ूअनि ते या शाह साईं खे अॼु ताईं ईअं हूंदो त उहा उन ते दुआऊं वग़ैरह घुरियूं वेंदियूं हुयूं त हिकिड़ो पीर करे तस्वुरु कयो वेंदो हुयो या पुटु ॾियण वारो करे तस्वुरु कयो वेंदो, पर हिन साईं हिन किताब खे हिकिड़ो ॿियो रंग ॾिनो आहे जंहिंमें उनजो पंहिंजे माण्हुनि सां हुब, पंहिंजे देश ऐं वतन सां मुहबत ऐं उन्हनि जूं खूबियूं ऐं उन्हनि जूं खामियूं उन्हनि ते ऐं हू केतिरी क़ुर्बानी ॾियण वारा आहिनि। जीअं सुर ससुई आहे ऐं सुर मारई ते उनजा जेको बि किरदारु ॾेई करे ऐं उन्हनि जी पंहिंजे वतन सां, पंहिंजे माण्हुनि सां हिकिड़ी हुब ॾेखारी आहे। त इन हिसाब सां अगरि असां जेको बि शइ इन्हनि जी शाइरीअ मां पढ़ूं त असांखे तमामु वॾी गहराई नज़र ईंदी। त उहा गहराई ईअं हूंदी त उहा क़ौम सां, पंहिंजे उतां जे माण्हुनि सां, सिंधियुनि जी इहा रवायत रही आहे त असां सिर्फ़ु जिते बि हुजूं पंहिंजे वतन जी हुब असां में हूंदी आहे। असां थोरो बि परे वेंदा आहियूं त उन खां बाद में असांखे पंहिंजे घर वारा, मिट माइट, उन्हनि सां हिकिड़ो दिली लॻाव हूंदो आहे जेको असां उन्हनि जी सिक, उन्हनि जी हुब में पेश कंदा आहियूं। सो शाह साईं रिसालो असांखे साईं जीम सईद वारी एक्सप्लेनेशन जे हिसाब सां पढ़णु घुरिजे ऐं उन हिसाब सां असांखे उन कहिड़ा स्टेट जी कहिड़ा प्लान आहिनि ऐं उन में जेका वतन जी हुबल आहे, जेके क़ुर्बानियूं ॾियण जी ॻाल्हि कई आहे, जेको आहे त असांखे उन हिसाब सां पढ़णु घुरिजे ऐं उन नज़र सां ॾिसणु घुरिजे। मंसूर जमाली, सिंध सुजागी फोरम। शाह लतीफ़ बेशक सिंध जो हिकु अज़ीम क़ौमी शाइर आहे ऐं उनजे शाइरीअ जे बारे में मुंहिंजे ज़हन में कुझु सुवाल गर्दश करे रहिया आहिनि जेके मां पुछणु चाहींदुसि। शाह लतीफ़ जे दौर में आलमी हालतूं कहिड़ियूं हुयूं? छा उन्हनि आलमी हालतुनि ते शाह लतीफ़ जी नज़र हुई? उन वक़्तु सिंध जा संदसि पाड़ेसरी मुल्कनि सां तालुकात कहिड़ा हुया ऐं उन्हनि पाड़ेसरी मुल्कनि जो सिंध सां रवैयो कीअं हुयो? उन वक़्तु सिंध जूं सियासी ऐं समाजी हालतूं कहिड़ियूं हुयूं? छा उन वक़्त जे सिंध जे माण्हुनि शाह लतीफ़ खे पढ़ियो, सम्झियो या असरु वरितो? हाणे सिंध देश जी आज़ादी ऐं ख़ुशहाली लाइ छा शाह लतीफ़ जी शाइरी में का वात ॾेखारियल आहे? छा शाह लतीफ़ फ़क़ति क़ौमी शाइर आहे या क़ौमी शाइर सां गॾु आलमी शाइर बि आहे? महिरबानी। आऊं कीअं छॾियां सूमरा तिन पहियारनि पचार, जड़ जनी जी जान में लॻी रीह लोहार, मेखूं मोहबत संदियूं हीअणे मंझि हज़ार, पखा ऐं पहियार ॾिठे मूं ॾींहं थिया। साईं यासीन जुलण, सिंध सुजागी फोरम डिवीज़न कराची जॉइंट सेक्रेटरी। जीअं त शाह लतीफ़ जो जेको अदी पैगाम लतीफ़ किताबु पढ़ी ॿुधायो, इन खे जेकॾहिं ॾिठो वञे त जीअं शाह जो रिसालो इन खां पहिरियों, पैगाम लतीफ़ खां पहिरियों असांजे सम्झ खां वधीक मथे हो। साईं ईअं सम्झो त साईं जीएम सैयद इहो हिकिड़ो तफ़सीर लिखियो आहे रिसाले जो। जीअं क़ुर पाक जा तफ़सीर लिखिया हुया, क़ुर पाक ईअं पढ़ंदव त तव्हांखे सम्झ में काई ॻाल्हि कोन ईंदी।
पर जेकॾहिं उन्हनि जा तफ़सीर उन जो पढ़ो त हीअ आहे त कीअं आई, छा थियो, कीअं थियो, इहे शयूं सम्झण लाइ तफ़सीर पढ़णु ज़रूरी आहे। अहिड़ी तरीक़े सां साईं GM सैयद इहो हिकिड़ो अहिड़ो बहितरीनु असांखे तफ़सीर लिखी ॾिनो पैगाम लतीफ़ साईं लतीफ़ जे रिसाले जो, इहो हिकु तफ़सीर आहे। ऐं इन ॻाल्हि ते असां साईं GM सैयद खे बि ख़िराज तहसीन पेश कयूं था। ऐं ॿी ॻाल्हि इहा त आमतौर ते जॾहिं पहिरियों शाह लतीफ़ खे मुला सम्झो वेंदो, मुला या पीर सम्झो वेंदो, ऐं बल्कि साईं जेको आहे सो साईं GM सैयद पैगाम लतीफ़ ॾेई करे चयो त न, उहो मौलवी बि हुयो, हक़ीक़त पसंदि बि हुयो, मज़हबी माण्हू बि हुयो, पर असुल में सिंध परस्त हो। ऐं हुन जेको रसूल खे जेको सम्झो उहो रहमत, जीअं साईं यादी पढ़ियो रहमतुल आलमीन, जीअं मुला चवनि था त रहमतुल मुस्लिमीन, ईअं न आहे। साईं चयो त लतीफ़ जेको लिखियो आहे त उहो ईअं आहे त बाबा रहमतुल आलमीन, आलमीन जो मक़सदु ईअं त आलम में जेके बि शयूं अचनि थियूं, जेके बि इंसान, जिन, परिंदा, पखी, जेके शयूं आहिनि, आलम लाइ रहमत आहे। त इन जे करे ई त लतीफ़ जेकॾहिं इंतिहा पसंदि हुजे हा या मुलो या पीर हुजे हा त संदसि वेझो दोस्त हिंदू आहे, शायदि मदन उहो वेझो दोस्त हिंदू आहे। ऐं घणा त जेको आहे केतिरा ई मुला बि तस्लीम कंदा आहिनि त इहो जेको शाह जो रिसालो लिखियो ई मदन आहे, पाण न शाह न लिखियो, मदन लिखियो आहे। ठीकु आहे। ऐं उन वक़्तु बि सिंध जा अहिड़ा हालात हुया, ऐं जंहिंजे करे शाह साईं जेको मारवी जो ऐं ससुई जो या जेके बि सुर आहिनि, इहो हिकिड़ो ढकु रखियो आहे, नालो रखियो आहे, बाक़ी हुयो असुल सिंध परस्त, ऐं इहे सिंध जे लाइ बीठो हुआ सभई। ऐं ॿियो त तॾहिं मूं त इहो ॿुधो त कलोड़नि जो दौरो, कलोड़ा बि ॾन वग़ैरह ॾींदा हिंदुस्तान खे, जीअं अॼु टैक्स ॾियूं पिया था इहो अर्शे, जीअं अॼु सिंध वफ़ाक़ खे ॾिए पई थी पंजाब खे, तॾहिं बि ईअं ई हो त कलोड़ा हिंदुस्तान खे, हिंद खे, इंडिया वारनि खे यानी कि ॾंड ॾींदा हुआ, हर शइ ॾींदा, इहे टैक्स वग़ैरह ॾींदा। ऐं उन दौर में लिखियो आहे जो खेड़े सो खाए, इहा तारीख़ उन दौर जी, उन दौर में ई हुई। इहे हालात जेके अॼु आहिनि इहे ई हालात आहे। इहो हिकिड़ो शाह साहिबु जेको बि रखियो, जेके बि सुरनि जा नाला रखियईं, इहे हिकु ढकु ॾ रखियो, बाक़ी असुलु सभिनी शहरनि में सॼे रिसाले में आहे ई हुबुल वतनी। अलस्तु बि रबकुम जॾहिं कनि पियो, अलस्तु बि रबकुम जॾहिं कनि पियो, कालू भला कलबसी तॾहिं ते चयो, तई वेल कयूं बचन ॿेड़ी जन सां। गुलसन लाखो, मरकज़ी प्रेस तर्जुमान, सिंध सुजागी फोरम। साईं मुंहिंजा अॼु जो ई ॾाढो सुहिणो स्टडी सर्किल आहे, जंहिंमें असां मुर्शिद लतीफ़ जे पैगाम खे अॼु जे हालतुनि तहत ॾिसूं था पिया। असां थोराइता आहियूं अर्नेस्ट ट्रम्प जा, जंहिं पहिरियों दफ़ो प्रिंटिंग में जर्मनी मां रिसालो छपाए ऐं उन ते भिट जो शाह जो जेको किताबु लिखी असांखे अयां कयो, पर उनखां वॾो अहसान असां सॼी सिंधी क़ौम ते साईं GM सैयद जो आहे, जंहिं पैगाम लतीफ़ लिखी असांखे मुर्शिद लतीफ़ खे हिकु क़ौमी ऐं अवामी शाइर जो जेको ख़िताबु ॾिनो। बुनियादी तौर ते ॻाल्हि इहा आहे त आउं सम्झंदो आहियां त शाह लतीफ़ जंहिंजो पैगाम आलमी आफ़ाक़ी आहे, उन ते कमु तमामु घणो थियो आहे, पर पैगाम लतीफ़ उनजो बुनियादु आहे। पहिरीं त अर्नेस्ट ट्रम्प जो शाह भिट जेको आहे उहो वॾो अहमियत वारो जेको किताबु आहे, उनखां पोइ एच टे सुरले जो आहे, एच सूले जो, ऐं उनखां पोइ यूसुफ शाहीन जेको आहे सिंध जो इनकलाबी शाइर शाह लतीफ़ जेको आहे, उहो बि तमामु अहमियत जोॻो आहे। सिंध जी आज़ादीअ जो पहिरियों इनकलाबी शाइर जेको आहे सो उन ते बहरहाल कमु तमामु घणो थियो आहे शाह लतीफ़ ते, पर अञा बि वॾी गुंजाइश आहे, छो जो शाह लतीफ़ खे असां ईअं सम्झूं था त शाह लतीफ़ सिंध जे माज़ी, हाल ऐं मुस्तक़बिल जो शाइर आहे, ऐं उन शाइर जो पैगाम बि आफ़ाक़ी आहे। ऐं असां चाहियूं था त इन जे पैगाम खे बि आफ़ाक़ी तौर ते रिसर्च थियणु घुरिजे, तहक़ीक़ थियणु घुरिजे। असुल में शाह लतीफ़ जी शाइरी में सिंध सां गॾु आलम खे आबाद करण जी जेका ॻाल्हि आहे, उहा खेसि आलमी ऐं आफ़ाक़ी शाइर करार बनाए थी। ऐं उन में शाह लतीफ़ में जेको इंसानी फ़िक्र जो जेको आलमी हुञाण आहे, उहो सॼी काइनात जे इंसानी ऐं भलाई जे पैगाम ते मुनहसिर आहे, जंहिंमें को बि पैन इस्लामिज़म न आहे। इहो असांखे
ऐं साईं GM सैद ॿुधायो आहे त उन में को पैन इस्लाज़म न आहे, बिना रंग नस्ल मज़हब जे सॼी इंसानी काइनात हिकु लड़ीअ में पोयल आहे। शाह लतीफ़ जे शाइरी में जेके 7 सूरमा 7 सूरमियूं ऐं 10 ॾातार आहिनि, उहे सचपुचो त सिंध जे अमर किरदारनि जो हिकिड़ो लड़ी आहे, हिकिड़ी किरदारनि जी अहमियत जेका हिन ई समाज मां खई वई आहे। शाह लतीफ़ पंहिंजे शाइरीअ में सिंध जे औरत जे अज़ीम किरदारनि जी बहादुरी खे ॾाढो वाकाणियो आहे। ऐं अॼु बि आउं सम्झां थो त असांजी निजात ऐं आज़ादी सिंध जी औरत जी आज़ादी में आहे। उहा औरत जेका अॼु असांजी आबादी जो 51% आहे, उन खां धार रही असां का बि तरक़ी नथा करे सघूं। बुनियादी तौर ते ॻाल्हि इहा आहे त शाह लतीफ़ हूअं सैयदनि जे लाइ असां चवंदा आहियूं त सभु जेको आहे सो ॿाहिरां आयल आहिनि, पर आऊं जेको सम्झां थो, जेको मूं पढ़ियो आहे त शाह लतीफ़ जा नानाणा ऐं ॾाॾाणा निज सिंधी आहिनि, छो जो उन्हनि जो तसलसुल अली सिंधीअ जे ख़ानदान सां शुरू थिए थो। ऐं उहा हाला हवेलीअ जी उहा सिंध जी न्याणी जेका हाला कबीले सां हुई, उतां खां ई हुअसि हज़रत अली सिंधीअ जो जेको नस्ल आहे शुरू थिए थो। ऐं इहे सभु जेके आहिनि, बल्कि साईं शाह लतीफ़ जा नानाणा त निज सिंधी नस्ल जा ॾेरा हुआ, जेके सोई कंदर जा रहाक हुआ। ऐं उते बि उन सोई कंदर जे तारीख़ी क़ब्रिस्तान में शाह लतीफ़ जा 2 भाइर ऐं उनजो नानो दफ़न थियल आहे। असल में ॻाल्हि इहा आहे त शाह लतीफ़ जे दौर में उन वक़्तु जेके हालतूं हुयूं, उन में फ़ारसी जेका हुई सरकारी ॿोली हुई, मगर शाह लतीफ़ सिंधीअ में शाइरी करे सिंधी ॿोलीअ जो जेको वजूद बचायो आहे ऐं सिंधी ॿोली जे दुश्मननि ख़िलाफ़ु जेका मुज़ाहिमत कई आहे, उहा तारीख़ जो हिकिड़ो वॾो हिसो आहे। शाह लतीफ़ सिंधी ॿोलीअ जो मुहाफ़िज़ शाइर आहे। शाह लतीफ़ काल्ह ऐं अॼु ऐं सुभाणे बि सिंधी ॿोलीअ जो मुहाफ़िज़ रहंदो। शाह लतीफ़ सिंधियत जा सबक़ पढ़ाईंदे सिंध जी नए सिर तइमीर कई ऐं सिंध जे तारीख़ी बुनियादनि खे मज़बूत कयो। शाह लतीफ़ सिंध जे अवाम खे मज़हबी जुनूनियत ऐं कटरपणे मां ॿाहिरि कढी हक़ीक़ी मंज़िल जा घसंदा ऐं हिकिड़ो आलमी इंसानी फ़िक्र जेको आहे उनखे उजागर कयो। शाह लतीफ़ सिंध जे माण्हुनि में हुबुल वतनी ऐं सिंध परस्ती जी प्रचार करे हक़ीक़ी वतन दोस्त शूर खे जाॻायो। शाह लतीफ़ जी शाइरी सिंध जे तारीख़ जो तानी पेटो आहे। शाह लतीफ़ जे फ़िक्र जो महवर आलमी अमुन आजपो सिंध जी आज़ादी ऐं ख़ुशहाली आहे। शाह लतीफ़ सिंध जे आम अवाम जे किरदारनि खे अॻियां आणे सिंधी समाज जे शूर जा बुनियाद मज़बूत कया आहिनि। सिंधी समाज जे हर जज़्बे, जोश, जुनून ऐं हर सोच जो अक्स शाह लतीफ़ जी शाइरीअ में मौजूदु आहे। लतीफ़ साईं जी सिंध अॼु ॾाढी ॾुखियनि हालतुनि में आहे। असांखे फ़िक्र लतीफ़ ऐं ज़िक्र लतीफ़ तहत सिंध जे सूर लाइ सोचणु ऐं लोचणु घुरिजे। शाह लतीफ़ सुरमारीअ में हुबुल वतनी ऐं इश्क़ सिंध जो सबक़ पढ़ायो आहे। असांखे उन सबक़ खे पढ़ी परूड़े अॻिते वधिणो आहे। वतन जी हुब ऐं इश्क़ सिंध जी आबियारी करणी आहे ऐं साईं GM सैद जे पैगाम लतीफ़ खे आम अवाम ताईं पहुचाए सिंध जी आज़ादी जे अज़ली पैगाम खे पाए तकमील ते पहुचाइणो आहे। शाह लतीफ़ सिंध जे क़ौम परस्ती जो रूह रवां ऐं आज़ादी जो पैगुंबर आहे। संस हुबुल वतनी आज़ादी जो पैगाम शाइरीअ, साज़, आवाज़, राग ऐं वेराग ज़रिए सिंध जी मीरास आहे। असांखे संस पैगाम खे आम अवाम ताईं पहुचाए इश्क़ सिंध जी आबियारी करणी आहे। अवल अलाह मञा जो मिड़नी मथाऊं त पोइ कीअं करे आऊं मञा उमिरि खे। अवल अलाह मञा जो मिड़नी मथाऊं त पोइ कीअं करे मञा उमिरि खे आऊं। क़िस्मत क़ैद कयास न त केरु अचे हिन कोट में, वन न करब लहे मिन हबलिल वरीद, वतन आऊं वेंदियासि माण्हुनि खे मिलंदियासि कोट छॾे कॾहिं। असल में हिकु हदीस मुबारक आहे, हुबुल वतन मिनल ईमान। ऐं इहा निज जेका फ़िलासफ़ी आहे उनखे शाह लतीफ़ पंहिंजे शाइरीअ में असली रूह मुताबिक़ सिंधी क़ौम खे सम्झण ऐं उन ते हलण जी जेको आहे त कयो आहे त अलाह ईअं हो जीअं मरां बंद में, जुसो ज़ंजीरुनि में राता ॾींहं रोए, पहिरीं वञा लोए पोइ मर पुॼनमि ॾींहड़ा। वाधाए वतन खे आऊं जे हित मुयास त गोर मुंहिंजी सुमरा कज पंवारनि पास, ॾिज ॾाॾाणे ॾे जे मंझा वलड़नि वास, मुयाई जिया से वञे मड़ मलीर ॾे। शाह लतीफ़ वतन जी मुहबत जे बुनियाद ते आलम इंसान जी तरक़ी जो राहूं रोशन कयूं आहिनि ऐं असांखे बि इन पैगाम खे अमल पैरा थियणु घुरिजे।
शालती वजी मारवी हुबुल वतनी जो आला ऐं ऊचो मिसाल आहे जेका असां सिंधियुनि जे सिंध परस्तीअ जे सूंहं ऐं सदाबहार मिसाल आहे जंहिंखे इंसानु पंहिंजो आइडियल बनाए जंहिंखे असां पंहिंजो आइडियल बनाए सचा मोहबतनि थी सघूं था। मुयाई जियास जे वञे मण मलीर ॾे माना एॾी वॾी वतन जी हुब जो मुयाई जियास जे वञे मण मलीर ॾे। शालती वजी 30 सुरनि मां सुर मारीअ खे तमामु वॾी अहमियत हासिलु आहे जेका निज हुबुल वतनी जो हिकिड़ो पैगाम आहे जंहिंमें हुबुल वतनी जूं हड़ी ख़ूबियूं ख़ासियतूं जज़्बा ऐं जोलान सिक ऐं उकीर शामिल आहे। लाखिणी लतीफ़ हिन सुर में वतन जी हुब हौसलो हिमत बहादुरी ऐं जुरत जा अणमिट मिसाल पेश कया आहिनि। जे लूण लिंगे लाई चीरे चीरे चम मूं कर अॻे न कयो कोझो अहिड़ो कमु जा जा दावा दम तां पिर्त पवार सां। अॼु जे जोधन लाइ इहो बैत हिकिड़ो वॾो सिंबॉल आहे। जे लूण लिंगे लाई चीरे चीरे चम मूं कर अॻे न कयो कोझो अहिड़ो कमु जा जा दावा दम तां पिर्त पवारसीं। शालती वियो सुर मारवी हुबुल वतनी जो बेमिसाल बेनज़ीर ऐं बाकमाल सुर आहे जेको अनेक मिसालनि चवणनि पहाकनि ख़ूबियुनि ऐं ख़ासियतुनि सां टमटार आहे जंहिंमें साणे जी सिक ऐं वतन सां वफ़ा जा मणई जज़्बा शामिल आहिनि जंहिं ज़रिए असांखे अॼु जे वक़्तु हालतुनि मुताबिक़ परूड़े परखे अमल जे मैदान में इश्क़ सिंध जी आबियारी करणी आहे। मूं मारूअ सी लधियूं लोईअ में लाऊं मूं मारूअ सी लधियूं लोईअ में लाऊं सोन बराबरि सगड़ा मूंखे बाहुनि वधाऊं उमिरि जो आऊं पट कीअं पहिरां सूमरा सुणी साणीअ ॻाल्हड़ी लही विया लोह अंदर जा अंदोह लथा ॾुख सुख थिया। शालतीअ जो जेको पैगाम आहे जॾहिं तॾहिं नओं ऐं निकोर आहे ऐं अयामनि खां सॼी सिंधी क़ौम जी रहबरी तर्जुमानी ऐं रहनुमाई करे रहियो आहे। लाखिणी लतीफ़ जो सुर मारवी सिंधी क़ौम जे हुबुल वतनी जो अला मिसाल आहे जंहिंमें मारवी जे रूप में इज़त असमत वतन सां वफ़ा साणे जी सिक ऐं हुब मौजूदु आहे। सजणी साणे कंहिं विसरे हैफ़तनी खे हो वतन जिन विसारियो। असांखे लाखिणी लतीफ़ जे आलमगीर अमुन भरे पैगाम वतन सां वफ़ा जे वचन खे पाणो पवंदो। संस आलमगीर पैगाम जे इल्मी अदबी साञा ऐं सम्झ पैदा करणी पवंदी ऐं संस शाइरी जे तसवुर ख़्याल फ़िक्र ऐं ॿोली सां इश्क जी नए सिर इब्तिदा करे नौजवाननि में पैगाम लतीफ़ जी परख ऐं तड़प पैदा करणी पवंदी। असांखे लाखिणी लतीफ़ जी शाइरीअ ज़रिए फितरत ॾांहुं फ़र्द जी सम्झ खे अकुली शूरी ऐं मंतकी बुनियाद ॾेई सिंधी क़ौम खे सरख़रू करिणो आहे। असांखे शालतीअ जे सुरनि में हिमत हौसले मुहबत अमुन इंसान दोस्ती सिंध परस्ती सूंहं परस्ती जदोजहद क़ुर्बानी ऐं सब्र जो पैगाम खे आमल अया करिणो पवंदो ऐं अमली तौरु अॻियां अची वतन ऐं वेड़ीचनि सां वफ़ा जे वचन खे पाणो पवंदो। सचाई ऐं साबित क़दमीअ सां गॾोगॾु हिमत ऐं हौसले सां वक़्तु ऐं हालतुनि तहत क़ौम खे तयारु करिणो पवंदो। भेटाई हर दौर जो शाइर आहे। असांखे अॼु जे भेटाई जी परख ऐं परूर करणी पवंदी ऐं संस अॼु जे पैगाम खे आम अवाम में अञा करिणो पवंदो। संस फ़िक्र फ़रई हथ करे इश्क़ सिंध खे उजाड़णो पवंदो। संस कलाम में मौजूदु जज़्बे जोश ऐं जुनून खे वधाइणो पवंदो ऐं सिंध जे रोशन ज़मीर रूह ऐं रोशन दिमाग़ बणिजी शालतीअ जे रोशन ज़मीर खे वधाइणो पवंदो। जरथर तिख तंवार वणटण वाई हिकिड़ी सभई थिया सूर्य सदावार हम मंसूर हज़ार कहिड़ा चाढ़ियो चाढ़े। जीअं सिंध जीअं साईं जी एम सैयद दोस्तो आऊं अनवर पीरज़ाद जो हिकिड़ो शेर पढ़ंदुसि जेको उन दौर खां वठी अॼु जी हालतुनि ताईं जेको उनजो पाण में गॾियल आहे सिस्टम। तारुफ़ ज़ाहिद खोसो कराची डिवीजन मीडिया सेक्रेटरी तो अनवर पीरज़ाद जो शेर आहे ऐं चंड भिटाई खे जंहिं राति में तो उते गीत चया सा राति अञा बि जारी आहे। उहा ज़ुल्म जी राति उहा ॾुखनि जी राति उहा ग़ुलामी जी राति सा अञा बि जारी आहे। उहा राति खुटी न आहे। त जॾहिं लतीफ़ पंहिंजे माण्हुनि जा पंहिंजे धरती जा पंहिंजे वतन जा जॾहिं ॾुख सम्झी जॾहिं सिंध जे गली गली में वेंदो सिंध जे ॻोठ ॻोठ में वेंदो जॾहिं वापसी अची पंहिंजे उन भिट ते वेहंदो जेके अॼु भिट जिन तां हुनजो नालो पियो आहे भिटशा त उते उनजे मथां वारी वरी वेंदी ऐं उहो सॼी राति पियो ॻाईंदो उन ॾुखनि खे यादि कंदो उनखे ग़ुलामी खे उन ज़ुल्म खे यादि करे ऐं जेको उते ॻाईंदो। त जेको लतीफ़ माना अॼोकी हालतूं ऐं उन हालतुनि में जीअं अॼु असांखे चवंदा त जे सिंधी नहीं बोलो तुम सिंधी बोलोगे तो
अनपढ़ हो, जाइल हो, माना जेका पाकिस्तान जे आज़ादु थियण दौरान जेका लियाकत अली चवंदा सिंधी गदे चलाने वाली क़ौम है, तो माना उन दौर में भी अहिड़ा हुकुमरान हुआ जेके सिंधी खे ईअं सम्झा, त उन दौरान बि लतीफ़ ईअं चयो त ऐं सिंधी जो सयो कयां तूं पठाणूं पुछाई, माना सिंधी जे जेको हुनखे बख़्शा ॾिनी, जीअं क़ुर खे अलाह ताला माना हिकिड़ी सपोर्ट ॾिनी आहे, ता क़यामत ताईं चेंज न थींदो। मां बि चवंदो सिंधी खे हिकिड़ी जेका हयाती ॾिनी ता क़यामत ताईं, त लतीफ़ जो बेत थियो त जे तो बेत भायां से आहे तूं आहिनि, तॾहिं कॾहिं बि सिंधी हाणी उनखे माना जान विझी छॾी, ता क़यामत ताईं जीअं क़ुर हूंदो तीअं सिंधी बि हूंदी, ख़तमु थियण जो को तसवुरु कोन्हे। लतीफ़ उनखे एॾो माना पावरफुल करे छॾियो। ॿियो जेको लतीफ़ पंहिंजे वतन जे माण्हुनि खे जेको बेगरत, जीअं ज़रदारी, जीअं पघारो, जीअं कादरो पले जो जेके बेगरत चवनि था, त उनखे हिकिड़ो मैसेज ॾिनई, सिक ऐं साणे कंहिं अणासीअ विसरे हेफ़ त नी कयो हो, तव्हां सफ़ा खे अणासीं हो, तव्हांखे सफ़ा खे नक चपियल कटियल हो, हेॾां वरी मारवी खे खणे थो, त जॾहिं वतन खां दूरि थिए थी, सदियूं साल गुज़री थी वञे, पोइ वरी जीअं मारी खे मंता ॾिनी, ऐं जंहिं मारी खे हुन सरेआम खणी आयो असां वटि, हुनजी हुबल वतनी खे हुनखे जॾहिं हुन बेद चयो त मवाड़ करे मलीर दे ऐं रोयां घोड़ा वंदे, ईअं कुझु आहे। त उन जॾहिं आऊं पढ़ंदो आहे त आऊं खां ॿी घोड़ा वेही वेंदा आहिनि, त अॼु उहा ई राति, उहा ई सिंध असां एतिरो माना असां खां परे आहे, असां वटि असांजे हथनि मां सभु कुझु छॾाईंदो पियो वञे। असांजे सिंधी नौजवाननि खे लतीफ़ खे पढ़णु घुरिजे, उनजी हुबल वतनी, हुनजी माना लतीफ़ त आहे कोन, पर भली हुनखे मज़हबी हिकिड़ो हुन में बि वक़्ती तौर ते हुनखे जीअं शीयनि जो उन्हनि में आहे की मोहम्मद जो ज़िक्र आहे, हुनखे खणी ऐड कयो अथसि या त असांखे ख़बर न आहे, हुन में आहिनि लतीफ़ जे शहर में, पर मैं बि हुनखे लतीफ़ पर आहे लतीफ़ सॼो क़ौम परस्त। लतीफ़ माना सिंधी ॿोली माना लतीफ़, सिंध जी बका माना जीएम सैयद, सिंध माना जीएम सैयद, इहे ॿ शयूं इहे कॾहिं बि धार नथियूं थी सघनि। इहे शयूं कढी छॾियो ॿ माण्हू, त सिंध जी का हैसियत का वजूद, टियों सिंधु दरिया, इन टिनी शयुनि खां सवाइ मुंहिंजे नज़र में का शइ वजूद न आहे। तो ॿियो बि हिकिड़ो शहर आहे हिन जो लतीफ़ जो, ऐं सिंधी जो सया खां तूं पुछाणी, तूं फारसी तूं घोड़े चाढ़सी, माना लतीफ़ पंहिंजे ॿोली खे एतिरो मज़बूत कयो, एॾो घोड़े चाढ़सी, तव्हां इराद बेगर थियो, भली तव्हांजी सरकारी ॿोली तंहिं वक़्त में फारसी सरकारी ॿोली, तव्हां भली छा बि चओ, पर असांजी ॿोली अफ़ज़ल आहे, असांजी वतन जी ॿोली आहे, असांजी इन्हनि मारवाड़नि जी ॿोली आहे। इनखे माना असां ऐं वरी बि हिकिड़ो मुख़्तसिर बयानु कंदुसि, हिकिड़ो मैसेज ॾींदुसि त सिंध जे नौजवाननि खे हाणे उथणु खपे। असांजे हालतूं हाणे एतिरो त पेशीदा थी वियूं आहिनि, हाणे असां वञी हिकिड़ी करारदाद ते पहुचायूं, जे करारदाद पास थी वई त असांखां सिंध बि खसिजी सघे थी, पर इहो त नामुमकिन आहे। करोड़े सिंधी आहियूं, इहा मायूसी बिल्कुलु बेकार आहे। तव्हां मुतहिद थियो, ऐं सिंध जे नौजवान खे हिकिड़ो मैसेज, तव्हां मुतहिद थियो, गली गली में पंहिंजे पाड़े में शहर में पंहिंजे वॾनि सां हिकिड़ी एक्शन कमेटी ठाहियो, तव्हां उतां कमु शुरू कयो, ॿिनि खां टिनि खां कमु शुरू कयो, बाइख़लाक़ बाकिरदार, पोइ उन में मर्द बि हुजे या औरत बि, जेको मसइलो न आहे, पंहिंजी तव्हां शुरूआति जिदोजहद कयो, त असां बि तव्हां सां राब्तो कंदासीं सिंध सुजाॻी प्लेटफॉर्म ते। त मतिलबु असां चऊं त पाण पहिरियां तव्हां शुरूआति कयो, छो जो असां तव्हां वटि ईंदासीं त तव्हांखे वात में ठहियल गिरह, तव्हां पंहिंजे शहर जी मालिकी कयो, पंहिंजे वतन जी मालिकी कयो, तव्हां उतां एक्शन कमेटी ठाहियो, तव्हां एक्टिव थियो, स्टडी सर्कल कयो, असां तव्हां राब्ते में ईंदासीं। असां 5 सालनि जो ऐं पूरी संगत खे चवां 5 सालनि जो को टाइम फ्रेम रखूं, त 5 सालनि ते असां पूरी सिंध में ऑर्गेनाइज़ कये, ऐं पूरी जॾहिं इलेक्शन थिए त असां ॿाहिरां कंहिं पढ़ूं त बाबा हे पाकिस्तान खे वोट ॾियो, हेॾे सिंध खे वोट ॾियो, हेॾे तव्हां पंजाब जे पाणी खे वोट ॾियो, हेॾे तव्हां सिंध जे पाणी खे वोट ॾियो, हेॾे तव्हां गैस खे वोट ॾियो, हेॾे तव्हां पंहिंजे वतन खे मालिकी जी वोट कयो। त इहो असां एॾा पावरफुल थियूं, जॾहिं नौजवान वॾी शइ आहे, नौजवान वॾी ताक़त थो रखे, ख़बर न आहे छो मायूस थी वियो वेठो आहे सिंध जो नौजवान। तारीख़ में नौजवाननि इनकलाब हंदा आहिनि, गरम खून सां पंहिंजा ॾीआ ॿारे वतन जी आज़ादी ऐं रोशनी खे उन्हनि क़ाइमु रखियो आहे। त इहो मुख़्तसिर मैसेज ॾिनो। बाक़ी अॻिते असांजो जॉइंट सेक्रेटरी सारंग जो ऐं लतीफ़ मेमण आहे, उहो ॻाल्हाए वधीक। सिंध सुजाॻी फोरम डिवीज़न सेक्रेटरी अब्दुल लतीफ़ मेमण। अॼु को मौज़ू जेको आहे शाह लतीफ़ जी फ़िक्र ते आहे। शाह लतीफ़ असांजो आफ़ाक़ी शाइर आहे, बल्कि मैसेजर आहे, ऐं इहे ई मैसेजर क़ौम जा मसीहा थींदा आहिनि, जेके
क़ौम जी तर्जुमानी कंदा आहिनि। शाह साईं जो कंहिं दोस्त सुवालु कयो त उन वक़्त में हालातूं कहिड़ियूं? हालातूं असां वटि जंग वारियूं गुज़रियूं आहिनि। यकी 11,000 हमला थिया आहिनि। उन वक़्तु बि ग़ुलामी जो दौर हो, सिंधु ॾनु भरे पई ऐं मुग़लनि जो दौर हुयो। कंहिं दोस्त सुवालु कयो त भिटाई उन टाइम खां डिॼी वियो, पर जेॾी महिल पढ़ियोसीं असां त भिटाई ॿ रुख हुया। भिटाई जा ॿ रुख हुया त भिटाई जा पतंग थी वञे या सालक थी वञे। पर भिटाई उन वक़्तु इहो बहितर सम्झो त सालकी बहितर आहे, माना हिकमत अमली प्लान खे दूर अंदेशी खां कमु वरितो, न त शालती बि उन वक़्तु मारियो वञे हा। ऐं शालती बि सुफ़िशा इनायत जी जेको खेड़े थो खाए जो हिसो हुयो, पर उन में निर्वाण न हो, अंडरग्राउंड हुयो, लिकियलु हुयो। पर उनजी जेका शाइरी आहे, उन जेको फ़िकिर आहे, उनजी सोच आहे, उहो सॼी सिंध आहे। थर आहे, बर आहे, वाण आहे, वसी आहे, बनियूं आहिनि, ॿारहां ढगियूं आहिनि, डोर आहिनि, मींहूं आहिनि, मौसमियूं आहिनि, मयार आहे, मयारे ज़िंदगी आहे, इश्क आहे, इश्क दास्तान आहे। लतीफ़ माना सिंध आहे, मुकमल सिंध आहे। गर्दिश थो करे, पहरो थो ॾे, दर दर पहुचे थो, घर घर पहुचे थो, मैसेज थो ॾे, क़ौमी ग़ुलामीअ जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए थो। आहे सम्झण जी ॻाल्हि असुल में त उनखे जेके हुकुमरानी हिकिड़ा शाइर हुया, उनखे या पीर हुया, त उनखे कहिड़े रुख में पेश कयूं। पर उनखे साईं जीएम सैद जी सूरत में पैगाम लतीफ़ ॾेई नई जिदत आंदी, नई तब्दीली आंदी ऐं उनखे आफ़ाक़ी इनकलाबी मैसेज ॾिनो। उन ई टाइम में अरगुन जॾहिं सिंध ते हमिलो कयो, का कई त चई फारसी पढ़सी घोड़े चढ़सी। त भिटाई जो फारसी पढ़ी था तव्हां ॻोल्हो ऐं ग़ुलाम। ऐं हाफ़िज़ मोहम्मद साले आखूंद उन टाइम में ठटे में मदरसे में मुतवली हुयो। मुतवली हुयो त उनखे चयूं त तूं फारसी पढ़ा, त लतीफ़ अकासी करे थो फारसी पया में पठान आंदे जे ॿोलियूं जे न ॿुझनि। आउं सिंधी जो सहायक आहियां, हू फारसियूं पुछनि। सर्तियूं तननि असीं सूर घणा पिराया, माना मुज़ाहिमत थो करे पंहिंजी शाइरी जे ज़रिए, मैसेज जे ज़रिए। ऐं हाफ़िज़ मोहम्मद साले आखूं जेको सिधो इनकलाबी उहो आलिम आहे, पाण त शहीद थो थिए, 3 ॾींहं लाश लटकाए थो वञे, पर 35 ॿार जेके उन सां गॾु आहिनि उहे बि इनकार था कनि त असां तव्हांजी धारी ॿोली न पढ़ंदासीं। ऐं 35 ॿारनि जूं ज़बानियूं कटी थियूं वञनि। ऐं हाफ़िज़ मोहम्मद साले आखूं त इहो ठटे जी बाज़ार में 3 ॾींहं लाश लटकायो थो वञे। त भिटाई कहिड़ो पासो खणिजे? ऐं माण्हू चवंदा भिटाई खे रुहानी न, भिटाई मुकमल इल्म वारो माण्हू हो, आलिम हुयो, सही दुनिया खे पढ़ी वेठो, सही दुनिया जा इनकलाब पढ़ी वेठो, सही दुनिया जो मैसेज पढ़ी वेठो। उन सां जेके गॾु रिसाला हूंदा उहे शेख सादी जा हूंदा, रोमी जा हूंदा ऐं दुनिया जे इनकलाबिन माण्हुनि जा हूंदा। त माना भिटाई हिकिड़ा उहे माण्हू साईं जीअं सद शाह हो, 8 दर्जा पार था, पर दुनिया जे इल्म ते, अदब ते, ॾाब ते उनजो उबूर आहे। ऐं जेको तालीम जो मिनिस्टर बि थिए थो, माना इंग्लिश एॾी मज़बूत आहे हुनजी, फारसी उनजी मज़बूत आहे, अरबी उनजी मज़बूत आहे, सिंधी उनजी मज़बूत आहे, उर्दू मज़बूत आहे, पर डिग्री थोरी आहे। पर जेको तजुर्बो आहे, जेके इल्म ई वेठा आहियो, तमामु अक्सीर आहे। त सुर सामुंडी में हिकिड़ो शइ बैत आहे, बंदर जा भई सुखाणा मसमो कपर थो कुन करे जीअं माटीअ मंझि मई, एॾो सूर सही निंड न कजो नाखा। माना इहो छा आहे? ए बंदर जे रहण वारो सुखिया थी न सुम्हो, मैसेज थो करे। छो जो सिंध खे ॿिनि तरफ़नि खां हमला थिया आहिनि, हिकु उत्तर खां ॿियो ओलह खां। घणा हमला ओलह खां थिया आहिनि, ख़ासि करे अरबन कया आहिनि समुंड ज़रिए। पर जंहिं टाइम में ईरान फतेह थियो आहे,
अर्बन कयो आहे, उमिरि कयो आहे, त उन टाइम में हिननि खे माना इहा लाइन मिली वई, खुली वई, त पोइ अर्बन एॾो बि हमला कया आहिनि, उत्तर खां बि कया आहिनि, पर बकोल अब्दुल्ला दारी 11,500 हमला थिया आहिनि। त सिंध सुख जो साह कोन पटियो आहे। अॼु छा आहियूं, आज़ाद मुल्क जी सूरत आहियूं, पाण त अहिड़ी बदतरीन सूरत हाल आहे, पाण जेका गुज़रे पई ऐं ग़ुलामी जी बदतरीन सूरत हाल आहे, जिते एमनेस्टी इंटरनेशनल जी रिपोर्ट आहे, सुंद में गुरबत जी लकीर 60% खां क्रॉस पई करे, ऐं थर जी औरत जेका आहे उहो ग़िज़ा जी खुराक, माना हुनजे सीने में खीर कोन्हे जो पंहिंजे बचे खे पीआरे, माना हुनजी खुराक नथी मिले। इहा कहिड़ी सूरत हालत आहे, पाण ॾिसो था त भिटाई के लतीफ़ नए अंदाज़ में पेश कयो आहे ऐं इनकलाबी सूरत ॾिनी अथई, ऐं शायदि साईं जेम्स न हुजे हा त भिटाई अॼु असां वटि हिकिड़ो पीर जी सूरत हुजे हा, ऐं इनकलाबी जेको क़दम हो उहो हटी वञे हा। वरी भिटाई जो हिकिड़ो बेत आहे, तेरो हणणु हलणु हकलणु ॿेली मांझाई मरक विझनि था न फ़र्क़ु रुकवंदी रांदि में। छा आहे, हलो इनकलाबी वाट ते हलो, मोर्चे ते हलो, पाण संभाले हलो, सॾींदा हलो उन्हनि खे। साईं मंसूर त न रहिजी वियो, साईं गुलसन त न रहिजी वियो, साईं सारंग त न रहिजी वियो, हलो हकलींदा हलो, सारींदा हलो, संभालींदा हलो, विझनि था न फ़र्क़ु। उन जी माना छा आहे, माना इनकलाबी वाट में तव्हां बीठा हो न त पोइ शैतानी न कयो, त साईं मंसूर ॾिसे थो पोइ थो ॾिसे, मंसूर मुकम खां हटी वियो आहे, मंसूर ज़ेन मुंतशिर आहे, माना हिते बि भिटाई मोर्चे ते बि तरक़ी नथो करे। हलणु हकलणु ॿेली साण मांझाई मरक, हे मांझी मुड़ुसनि जो मरक आहे, माना शेवो आहे, त जेके दोस्त गॾिजी हलंदा आहिनि त उनखे कठे खणी हलंदा आहिनि, इनकलाबी वाट में सुर बि ॾेई छॾींदा आहिनि। मांझाई मरक विझनि था न फ़र्क़ु रुकवंदी रांदि में, माना रांदि हले थी, हाणे विराम शुरू आहे, त उते हुन में ॾार नथा विझनि, शैतानी नथा कनि, त इहो छा आहे, भिटाई जो कहिड़ो सबक़ु आहे, इनकलाबी सबक़ु आहे। हर 30 सुर में तव्हां ॾिसो, वफ़ा आहे, मोहबत आहे, धरती सां मोहबत आहे, सरती सां मोहबत आहे, नंग ऐं दंग आहे, उन सां विढ़ां था, हिकु जुई बि जो छॾनि कीन जवान आहे, उहे बि इंसान जेके नंगनि था अनुसार थिया। इहो छा आहे, नंगू छा आहे, नंगू धरती आहे, नंग औरत आहे, भला काइनात जो जहिड़ो छा त शुरू थियो, इन नंग त शुरू थियो। त भिटाई माना हुन सिलसिले जी अकाज़ी करे थो, त भिटाई खे माण्हू ने मज़ाक करे सम्झो आहे, ख़ासि करे मज़हबी मुल्हनि, पर जे इनकलाबी माण्हू आहे त उन ते अमल बि कोन था कनि। असांखे त ॾाढो बेसूर थींदो आहे, ख़ासि करे पंहिंजे दोस्तनि खां, माना हिकिड़ी लाइन में हलनि था जंहिंजी मुकमल असां तरबियत कई आहे, तरगीब ॾिनी आहे, तरबियत कई आहे, त हीअ जेको हालातूं हुन पाण सां कहिड़ियूं बि गुज़रनि ऐं पाण खे छा करणु घुरिजे, पर दोस्त उन अहिड़ी हालातुनि में बि ॼण त गाफ़िल आहिनि। ऐं रुॻी पेट जा मसइला, इहे रुॻी पेट जा मसइला आहिनि, त इहे पेट त कुता ई पालींदा आहिनि, पोइ माण्हू हर शइ खे छॾे ॾे, या पोइ वरी शख़्सी मसइला आहिनि, त पोइ समाज जो रिश्ता, क़ौम, हीअ सिलसिला, इहे आज़ादी तहरीकूं, पोइ इहे माण्हू जो था कनि, इहे बेवकूफ़ आहिनि, इहे जाइल आहिनि, इहे ॿियनि जे लाइ था मरनि। भला ॾिसो न, तव्हां वटि हिकिड़ो मुल्लो आहे न, त उहो तबलीग थो करे, उन वन पॉइंट ते हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे त मूंखे बिश्त मिले, मूंखे जन्नत मिले, मुंहिंजी ज़िंदगी मुस्तक़िल तौरु असैश वारी हुजे, माना शख़्सी ख़्वाहिश हुनजी आहे त मां सही हुजां, मां बिश्त में हुजां। पर उहे माण्हू जेको करोड़ माण्हुनि जे जज़्बनि जी अकाज़ी ऐं तर्जुमानी कनि था, ऐं सिर कटाए था छॾनि, घर लुटाए था छॾनि, हिकु घर मां टे लाश था, उहे बेवकूफ़ आहिनि छा? त
त इन वॉइस ऑफ लंडन जे थ्रू हिकिड़ो मैसेज आहे दोस्तनि खे, ख़ुदारा पाण कहिड़े अज़ाब मां पिया गुज़रूं, कहिड़ी हालातुनि में गुज़रूं, ऐं मयारे ज़िंदगी छा वञी किथे पहुतो आहे। असां त मुकमल ग़ुलाम आहियूं। ग़ुलामी निशानियूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि? ग़ुलामी टिनि तरफ़नि खां हूंदी आहे। जेॾी महिल माण्हू जा शख़्सी इनफ़रादी इख़लाक़ी मयार ख़तमु थियनि, समाजी रिश्ता टुटी चुका हुजनि ऐं क़ौमी रिश्ता वेगान पे शिकार हुजनि, त उहा ग़ुलामी हूंदी आहे। हाणे तव्हां माण्हू खे ॾिसंदव न, मां थुल्हो ॻाल्हाईंदो आहियां, ॾाढो क्लियर ॻाल्हाईंदो आहियां, त माण्हू जा इख़लाक़ी मयार टुटी चुका आहिनि। रुॻी फ़रेब, रुॻी धोखो, रुॻी फ्रॉड, रुॻी बेरोबाई, रुॻी तिलसम, रुॻी चेहरे मथां चेहरो चढ़ियल, इहो आहे ग़ुलाम समाज जी निशानी। समाज ॾे कन न ॾियणु, उहो मसइलो पंहिंजो न सम्झणु, सिर्फ़ु मुंहिंजो भलो थिए, मां बहितर हुजां, मुंहिंजो घरु सुखियो हुजे, मुंहिंजा बचा सुखिया हुजनि, बाक़ी ॿियनि खे हणो खॾे में। इहा आहे मुकमल ग़ुलामी। जेॾी महिल क़ौमूं ग़ुलाम थींदियूं न, त उनजे पहिरीं इहा ख़ुशूसियत त न चइजे, तबाही शुरू थींदी आहे, त माण्हू पाण ॾे गोॾा सोइणु शुरू कंदो आहे ऐं शख़्सी तरफ़ पाण ॾे सोचींदो आहे। भिटाई थर बि आहे, बर बि आहे, वाण बि आहे, वस्तियूं बि आहिनि, बनियूं बि आहिनि, ढगियूं बि आहिनि, मौसमूं बि आहिनि, त उनजी अकासी बि आहे, त उनजे मींहनि जी सुर सारंग बि आहे, सभु कुझु आहे भिटाई। भिटाई जो ॿियो रूप आहे जीएम सैद, जंहिं हक़ीक़ी ऐं किरदारनि जे रूप में उनखे वरितो आहे, उहो आहे साईं जीएम सैद। हाणे साईं जीएम सैद वक़्त ऐं हालातुनि तक़ाज़ाउनि मुताबिक़ हिकिड़ो नज़रियो बि ॾिनो आहे, जीअं पाण उन ते अमल नथा कनि त पोइ पसी, ज़लालत, रसवाई ऐं नाउमीद जो यकीननि मोड़ ॾिसंदासीं। त दोस्तनि खे हिन मैसेज ज़रिए आगाह कंदासीं, ख़ुदारा सम्झो, पोइ ईअं न थिए जो अलाह सिंध बि ऐं सिंधी बि हुया, पोइ ईअं वेठा मिसाल ॾियूं ऐं ख़ैरातूं घुरूं ऐं असांजूं रनूं फुटपाथनि ते वेठियूं हुजनि ऐं असां पोइ मज़हब इहे माण्हू जा तिलसम ऐं ठगियूं पिराटियूं ऐं उन में फासी पऊं। महिरबानी, दोस्त वेठा ॻाल्हाईंदा, महिरबानी। हक़ मौजूद GSN जी साईं GM सैद अॼोको ही स्टडी सर्कल शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी में हुबुल वतनी जे मौज़ू ते रखियलु हो, जंहिंमें असां रहबर सिंध साईं GM सैद जेको शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी ऐं उन जे अफ़ाक़ी पैगाम खे पैगाम लतीफ़ किताब जेको हिकिड़ो थीसिस ऐं चवां लिखी असांखे हक़ीक़ी लतीफ़ जेको आहे उहो मुतारिफ़ करायो। छो जो साईं गुल हसन ला खे ॿुधायो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे साईं GM सैद जेको क़ौमी ऐं आलमी शाइर तौरु पेश कयो, उनखां अॻु में असांखे अंग्रेज़नि रिटन सूरत में, लिखत जी सूरत में जेको आहे असां ताईं पहुचायो। उन में सभ खां पहिरियों जेको माण्हू हो उहो अर्नेस्ट ट्रम्प हो, जंहिं जर्मनी मां 1866 ईस्वी में शाह साईं जे रिसाले खे तरतीब ॾेई ऐं छपरायो। पर पहिरियों अंग्रेज़ आलिम एस्टे सोरली हो, जंहिं शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ ते PhD कई ऐं शाह भिट जो शाह नाले किताब लिखियो, जेको तमामु ज़ख़ीम ऐं बहितरीनु किताबु आहे, जंहिंमें न सिर्फ़ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे दौर जी सियासी समाजी हालतूं आहिनि, पर हुन शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो जेको नसब आहे, शाह लतीफ़ जो जेको फ़िक्र आहे, फ़लसफ़ो आहे, उन जो जेको शाइरी जो जेको मयार आहे, उन लफ़्ज़नि जी जेका उणत आहे ऐं दुनिया जे शाइरनि सां उन जी जेकी भेट आहे, उन में हुन दुनिया जे समूरनि शाइरनि खां वॾे में वॾो शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई कराए ॾिनो। उन में हिकिड़े शाइरीअ जा मापा मुक़ररु कयल आहिनि। उन्हनि शाइरी जे मापनि जे बुनियाद ते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई कालीदास, होमर ऐं शेक्सपियर खां ऐं टैगोर खां तमामु वॾो शाइर हो। हुन साबित कयो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ खे निज क़ौमी बुनियादनि ते निज क़ौम परस्त, निज हुबल वतन शाइर साईं GM सैद पैगाम लतीफ़ लिखी किताब असांखे ॿुधायो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई
जे फ़लसफ़े खे सम्झण जे लाइ असांखे शाह जो रिसालो पढ़णु घुरिजे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे सम्झण लाइ असांखे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे दौर जी समाजी ऐं सियासी हालतुनि जो जाइज़ो वठणु घुरिजे। मां कोशिशि कंदुसि त अॼोके जेको स्टडी सर्कल मां जिन दोस्तनि ॻाल्हियूं कयूं शाह अब्दुल लतीफ़ जे फ़िक्र फ़लसफ़े जे बारे में ॿुधायो ऐं दोस्तनि जेके सवाल कया मां उन्हनि जा जवाब ॾियां ऐं उनखे सहेड़े हिकिड़ो तत्व सां पेश कयूं त जीअं असां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी उन जे फ़लसफ़े खे सम्झी सघूं त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी ऐं उन जो फ़लसफ़ो छा आहे ऐं उहो पंहिंजे पैगाम छा थो ॾियणु चाहे। बुनियादी तौर ते मंसूर तमामु ज़बरदस्त सवाल उथारिया शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे फ़िक्र फ़लसफ़े ऐं ख़ुदि शाह साईं खे सम्झण जे लाइ ऐं उहे सवाल पढ़ंदुसि ऐं उन्हनि जा जवाब ॾियण जी कोशिशि कंदुसि। सभ खां पहिरियों सवाल जेको मंसूर असांखे कयो उहो इहो त शाह लतीफ़ जे दौर में आलमी हालतूं कहिड़ियूं हुयूं। बुनियादी तौर ते जॾहिं असां तज़ियो या जाइज़ो वठंदासीं शाह अब्दुल लतीफ़ जे दौर जो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई 1689 में जनमु वरितो ऐं असां वटि हालत इहा आहे जो असांजा अॼु ताईं आलिम मुतफ़िक़ न आहिनि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हाला हवेली में पैदा थियो, कोटड़ी कबीर में पैदा थियो, सुई कंदर में पैदा थियो या वरी अञा कंहिं ॿी जॻह ते पैदा थियो। बहरहाल उन ते जदीद तहक़ीक़ अची चुकी आहे, साबित थी चुको आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई 1689 में माई सुई कंदर जे मक़ाम ते जनमु वरितो। छो जो उनखां अॻु में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा ॿ भाइर पैदा थिया जिन जो बि नालो अब्दुल लतीफ़ हो ऐं ॿई गुज़ारे विया। ॿिन्हिनि जूं क़बरूं जेको आहिनि उते मौजूदु आहिनि सुई कंदर में ऐं उहो मक़ाम आहे जिते डेरा यानी हिन जा नानाणा रहंदा हुआ। उहे बि उसूल आहे त उन जा पहिरियों औलाद ऐं ॿिया जेको औलाद हूंदा आहिनि उहो उते ई नानाणनि वटि ॼमंदो आहे। पर जीअं त शाह हबीब खे पहिरियों औलाद ॼाओ उन जो नालो अब्दुल लतीफ़ रखियो वियो पर उहो वफ़ात करे वियो। ॿियो औलाद ॼाओ उहो बि अब्दुल लतीफ़ जो नालो रखियो वियो पर उहो बि गुज़ारे वियो। ऐं टियों औलाद ॼाओ जेको मौजूदु आहे शाह अब्दुल लतीफ़ असांजो शाइर आहे, सरताज शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, उहो बि असांजी तहक़ीक़ आहे बल्कि बदर अबड़े जी तहक़ीक़ आहे, डॉक्टर बलोच ऐं ॿियनि आलमनि जी तहक़ीक़ आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जेको आहे उहो सुई कंदर में उन जनमु वरितो आहे। उन करे असांखे टेक्स्ट बुक जेके निसाब में पढ़ाए थो वञे उन में तरमीम करे इहो शामिलु कयो वञे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो जनमु सुई कंदर आहे, हाला हवेली न आहे। हीउ सुई कंदर जो मक़ाम जेको आहे उहो असांखे माना टंडे आदम जे वेझो ई हिते टंडे आदम ऐं भिरशा जे विच में हिकिड़ो इलाइक़ो आहे उते मौजूदु आहे। सो इहा शइ हिकिड़ी असांखे ख़बर हुअणु घुरिजे। 1689 वारो दौरु जेको आहे उहो मुग़लनि जो दौरु हो। हिंदुस्तान जे अंदरि मुग़ल हुकूमत हुई ऐं सिंध बि मुग़लनि जी कॉलोनी बणियल हुई। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो जनमु मुग़ल दौर में थियो आहे पर उन जी जवानी जो दौरु उन जो आख़िरी दौरु जेको आहे उहो कलोड़नि जे दौर में गुज़रियो आहे। कलोड़ा शुरूअ में जेके हुआ उहे इनकलाबी हुआ छो जो मियांवाल जेका तहरीक आहे उन में आदम शाह कलोड़ो उन में बुनियादी रोल अदा कंदड़ हो जंहिं मियांवाल तहरीक जे ज़रिए हिकिड़े ज़रई सुधारनि जी ॻाल्हि कई हुई ऐं पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि कई हुई, धरती जी आज़ादी जी ॻाल्हि कई हुई जंहिंमें मियांवाल तहरीक जा असां वटि तमामु वॾा सूरमा मौजूदु आहिनि जंहिंमें मियां नसीर मोहम्मद कलोड़ो जेको आहे उहो बि तमामु वॾो माना कलोड़नि जे ख़ानदान में असां जेकॾहिं ॾिसूं इब्तिदाई हवाले सां तमामु वॾो उनजो किरदारु रहियो आहे ऐं मियांवाल तहरीक जा केतिरा ई गवर्नर केतिरा ई जनरल रहिया आहिनि। ठीकु आहे, जनरल उन में शाह पंहिंजो सुल्तान जेको आहे जंहिंखे शाह करे छॾियो आहे उहो ॾहोट आहे जेको मेहर में शाह पंहिंजे सुल्तान जे नाले सां उते मदफून आहे। मेहर जे अंदरि वेंदो शाह पंहिंजो सुल्तान ॻोठु आहे उन नाले सां। अहिड़ी रीति शाह गोदड़ियो आहे उहो अबड़ो आहे। अहिड़ी तरह गाजी शाह आहे काशे में उहो खोसो आहे। इहे जनरल हुआ मियांवाल तहरीक जा। ठीकु आहे, ऐं तारीख़ खे असां हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे त तारीख़ खे मसख़ कयो वियो आहे। तारीख़ खे जेको आहे सही माना में लिखियो न वियो आहे। उनजो करे असां अक़ीदे परस्ती जे शिकार थियण जे करे या धारी तारीख़ पढ़ण जे करे उहे असांजा हीरोज़ जेके आहिनि उहे गुमनामी जे वर चढ़ी विया आहिनि। उन करे उन्हनि खे ॿीहर असांखे निर्वाह करण जे लाइ असांखे तहक़ीक़ करणु खपे। तारीख़ खे नए सिरे सां लिखण जी ज़रूरत आहे। शाह अब्दुल लतीफ़ जे दौर में तव्हांखे आउं ॿुधायां त हीउ जेको खितो हो आलमी सूरताल जी जेकी ॻाल्हि दोस्त कई त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई मुग़ल पीरियड में जनमु वरितो। हीउ मुग़लनि जो आख़िरी इंतिशार वारो पीरियड हो जेको मुग़ल ज़वाल पज़ीर थियनि पिया। पर हिकिड़ी शइ यादि रखो त औरंगज़ेब जो दौरु उनखां वक़्तु थोरो पहिरियों ई गुज़रियो आहे ऐं औरंगज़ेब मुग़ल पीरियड जे अंदरि इंतिहाई सगारो हुकुमरान ऐं ज़ालिम ऐं जाबिर ऐं कटर माना मज़हबी हुकुमरान रहियो जंहिं हिन बरे सगीर हिंद जे अंदरि ऐं हिन जे
ओसे पासे जेके ॿिया मुल्क आहिनि उन्हनि जे अंदरि बरबरियत पैदा करे छॾी हुई ऐं उन बरबरियत मज़हबी इंता पसंदी खे जनमु ॾिनो। मज़हबी नसरी जो जेको बुनियादु हिन ख़िते में बरसगरी में जेको पैदा थियो उहो असांखे औरंगज़ेब जे दौर में मिले थो, जंहिंमें हुन जेके बि ॿियूं मज़हबी अक़िलतूं हुयूं, जेके बि ॿिया मज़हब हुआ, उन्हनि खे निंदियो, उन्हनि खे जेको आहे तबाह कयो, बर्बादु कयो ऐं मज़हबी हठ धर्मी पैदा कई। एतिरे क़दुरु जो हुन पंहिंजे भाउ जेको उनजो वॾो भाउ हो, सूफ़ी मिज़ाज रखंदड़ आलिम सिफ़त माण्हू दारा शिकू, उनखे ठटे में माना उनखे क़तलु कयो वियो, उनखे पकड़े ऐं उन सां गॾु ठटे जो हिकिड़ो वॾो मस्त अलंग सूफ़ी हो सरमद, उनखे बि क़तलु कयो वियो। त इहे उनजी कटर ऐं इंता पसंदी जा वाक़िया आहिनि औरंगज़ेब जा। पर अॼु असां वटि हिन रियासत में जेका नाम ॾियाद जंहिंजो बुनियादु बि ख़ुदि मज़हब जे बुनियाद ते पैदा कयो वियो, उहा औरंगज़ेब खे हीरो करे पेश करे थी, मुग़ल हुक्मराननि खे हीरो करे पेश करे थी। या उहे समूरा हमलावर जेके सिंध ते हुननि कब्ज़ा कया, सिंध जी फुल लुट कई, सिंध में क़त्लो गारत कई, सिंध जी औरतुनि सां ज़ना कया, उन्हनि खे हीरो करे पेश कनि था, जंहिंमें मोहम्मद बिन कासिम अची थो वञे, या महमूद गज़नवी अची थो वञे, मोहम्मद गौरी थो अची वञे, या अब तुग़लक अचे थो, मोहम्मद तुग़लक थो अचे, या उनखां पोइ ही औरंगज़ेब वारा ऐं ॿिया अचनि था। त चवण जो मक़सदु आहे उन वक़्तु आलमी सूरत जो जाइज़ो इहो ई आहे त तक़रीबन तुर्क ऐं मुग़लनि जूं जेको उसे पासे हुकूमतूं जेके उन्हनि जूं हुयूं, मुग़लनि खां पहिरियों तुर्क जेके आहिनि उन्हनि जा हमला थिया हिते हिन ख़िते में, त मजमूई तौर ते हालतूं ॾाढियूं ख़राबु हुयूं, ग़ुलामी जी इंतिहा हुई ऐं सिंध जे अंदरि कट्टर मज़हबी जेको इहा हुकूमत बाद में करोड़नि जी क़ाइमु थी। मूं तव्हांखे ॿुधायो त शुरूआति में म्यावाल तहरीक जेकी आहे उहा भले माना पीर परस्ती वारे उन अंदाज़ में आई, पर उन में हुबुल वतनी हुई, वतन जी आज़ादी लाइ हुननि क़ुर्बानियूं ॾिनियूं, जंहिंमें म्या आदम शाह कलोड़े खे जेको आहे उहो फाही ॾिनी वई, क़तलु कयो वियो। ऐं उनखां पोइ जेको आहे उनजे पोटनि खे शाहुल मोहम्मद खे, दीन मोहम्मद कलोड़े खे क़तलु कयो वियो, म्या नसीर मोहम्मद खे गिरफ़्तार कयो वियो, पर उतां हू भॼी निकितो। ऐं मुग़लनि म्या नसीर मोहम्मद कलोड़े जेको आहे उन बाक़ाइदे जेको आहे हिते माना मज़ामत कई ऐं सिंध जे अंदरि कोशिशि कई त कंहिं क़दुरु कुझु इलाइक़ा हुन जेको आहे मुग़लनि खां फ़तह कया, उन्हनि ते कब्ज़ा कया। पर बाद में म्या यार मोहम्मद कलोड़ो जेको हो उहो कलोड़नि जे दौर में हिकिड़ो वाहिद हुक्मरान आहे जंहिं मुफ़ाहमत जी पॉलिसी इख़्तियार कई ऐं गद्दारी कई पंहिंजे वतन सां, ऐं हुननि ठाह कयो, हालांकि पंहिंजे वॾनि जे क़त्ल जो माना सौदो कई ऐं परवानो हासिलु करे सिंध जो हुक्मरान बणियो। ऐं सिंध में जेका असां वटि मज़ामत जी तहरीक हुई, सोशलिस्ट जेका तहरीक हुई, जेका सिंध जे मुकमिल आज़ादी जी तहरीक हुई, अवामी तहरीक हुई, शाह इनायत झोंक वारी, शाह इनायत बुनियादी तौर ते लांघा कबीले जो हो, शाह माना वॾो लक़ब हो, उन जो मतिलबु इहो न आहे त उहो सैद हो, शाह इनायत लांघा हो। ऐं उनजी तहरीक जेकी जंहिं नारो ॾिनो जो खेड़े सो खाए, माना हीअ धरती अलाह जी आहे ऐं जेको माण्हू महिनत करे खेड़ींदो उहो ई खाईंदो। तो उन जी जेकी तहरीक हुई उन तहरीक खे कुचलण में यार मोहम्मद कलोड़े जो किरदारु हो। ऐं यार मोहम्मद कलोड़े उन वक़्त जे आज़म ख़ान जेको उतां जो नाज़िम हो मुग़लनि जो, उन सां मिली करे ऐं हितां जा जेके ज़मींदार हुआ, हितां जा ठग जेके माण्हू हुआ, उन्हनि खे मिली करे उन्हनि गादियूं, उन में गादी नशीन हुआ। ऐं तव्हांखे हैरत थींदी त उन में हिकिड़ो गादी नशीन शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारे जो जेको गादी नशीन हो, अब्दुल वासे शाह ऐं नूर मोहम्मद पलीजो ऐं हमल जत ऐं यार मोहम्मद कलोड़ो, इहे समूरा मुलवस हुआ। उनखां गॾु मूं हिकिड़े हंधि इहो बि पढ़ियो आहे त असांजो हिकिड़ो तमामु वॾो सूफ़ी शाइर नसरपुर जो मियां शाह इनायत रुज़वी, उहो बि इन मामले में शामिल हो, छो जो उहो पाण बि ज़मींदार हो। उन करे उहे ख़ुशि न हुआ, छो त शाह इनायत शहीद झोंक वारे इहा नारो हयो जेको खेड़ो सो खाए। उन तहरीक जे असर जे करे समूरा हारी जेके मज़लूम पीढ़ियल हुआ, ज़मींदारनि खां भॼी अची हिन वटि उन्हनि पनाह वरिती ऐं ज़मीनूं खेड़ियूं ऐं आसाइश जी ज़िंदगी, ख़ुशहाली जी ज़िंदगी गुज़ारण लॻा। ऐं होॾां ज़मींदारनि जूं ज़मीनूं ख़ाली थी वियूं, जिते हर सां ज़ुल्म थींदो। पोइ उन्हनि समूरनि ज़मींदारनि मुग़लनि सां मिली करे हिन जे मथां हमिलो कयो। जे पहिरें हमले में केतिरा ई जेके हारी शहीद थिया, जंहिंजो केस जेको आहे उहो शाह इनायत मुग़ल दरबार में विढ़ियो ऐं उतां उहो खटियो ऐं उनजे खून बुहा में अञा वधीक उनखे ज़मीन मिली, जेका बि हुन ग़रीब हारनि में विराए छॾी। ऐं इहो सिलसिलो तमामु वधियो, जंहिंमें हुनखे कावड़ आई यार मोहम्मद कलोड़े खे ऐं ॿियनि खे। हिकिड़ी तव्हांखे ॿी ॻाल्हि ॿुधायां, आम तौर ते असांखे इहो चयो वेंदो आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई उन वक़्त में मौजूदु हो ऐं जवान हो, फूह जवानीअ जी सूरत हाल में हो, पर उन दौर में हुन हेॾी वॾी तहरीक जो ज़िक्र पंहिंजी शाइरी में न कयो आहे। शाह इनायत जे किरदार खे हुन न ॻायो आहे। एतिरे क़दुरु जो असांजा नाम निहाद हिकिड़ा दानिश्वर क़िस्म जा माण्हू, अमानुल्लाह शेख साहिब जहिड़े माण्हू, इहे इल्ज़ाम था हणनि शाह लतीफ़ जेको आहे उहो उन वक़्त जे माना जेको आहे इस्टेब्लिशमेंट जो माण्हू हो ऐं चवनि था त
त शाह लतीफ़ शाह इनायत ते न ॻायो आहे, जंहिंखे मूं रद में हिकिड़ो तहक़ीक़ी मज़मून लिखी जवाबु ॾिनो हो त इंतिहाई ग़लति ऐं इल्ज़ाम थो हणे, छो त असां जेकॾहिं सही माना में शाह लतीफ़ जी शाइरी जो मुशाहिदो कंदासीं, मुतालो कंदासीं, पढ़ंदासीं, असांखे वाज़े तौर ते ख़बर पए थी त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई न सिर्फ़ु इन तहरीक जो वॾे में वॾो हामी हो, पर इन तहरीक जो हिसो बि। मूं उन तहक़ीक़ में इहो साबित कयो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई इन हारी तहरीक, इन शाह इनायत शहीद जी तहरीक जो मेंबर हो, उन्हनि जो साथी हो ऐं उन सां गॾोगॾु रूपोशन में गॾु रहियो। उनजो वॾे में वॾो मिसाल तव्हांखे सुर जेको रामकली में मिले थो, तव्हांखे सुर यमन कल्याण में कुझु बेत मिलनि था, तव्हांखे जेके आहिनि काफ़ी बेत जेके केॾारे में मिलनि था, तव्हांखे काफ़ी बेत जेके आहिनि खाहोड़ी में मिलनि था। मतिलबु शाह लतीफ़ इंतिहा दर्जे जो इनकलाबी माण्हू हो, हुबुल वतन हो, पंहिंजे वतन सां बे इंतिहा मोहबत कंदो। ऐं ॿियो मूं दलील इहो ॾिनो हो, छो जो हुन इहो जवाबु ॾिनो त शाह लतीफ़ जो दोस्त हाशिम ठटवी हो, ऐं हाशिम ठटवी उन वक़्तु मुग़ल इस्टेब्लिशमेंट जो माण्हू हो ऐं तसौफ़ जे अंदरि वहदत शहूद जे फ़िक्र जो क़ाइल हो, जॾहिं त शाह लतीफ़ जेको आहे उहो वहदतुल वजूद जे फ़िक्र जो पैरोकार हो ऐं शाह इनायत वहदतुल वजूद जे फ़िक्र जो पैरोकार हो। ऐं लतीफ़ जो दोस्त मुइन ठटवी हो, जेको शाह हाशिम ठटवी जो उस्ताद हो, ऐं मुइन ठटवी बि जेको आहे उहो बुनियादी तौर ते इनकलाबी माण्हू हो ऐं वहदतुल वजूद जो फ़लसफ़े जो हो। पर ख़ुदि हाशिम ठटवी उनजो शागिर्द थी करे पंहिंजे उस्ताद मुइन ठटवी जे ख़िलाफ़ु उन फतवाऊं जारी कयूं, ख़ुदि शाह लतीफ़ जे ख़िलाफ़ु उन फतवाऊं जारी कयूं। उनजो सबबु इहो आहे त हिकिड़ी रिवायत आहे, बयानु कई थी वञे, ऐं खणी उन रिवायत खे मञा न मञा, पर हिकिड़ी मज़बूत रिवायत पेश कई थी वञे त हिकु भेरो लतीफ़ पंहिंजनि रागिन सां गॾु राग पियो ॻाए ऐं साज़ंदा वेठा हुआ त ओचितो हाशिम ठटवी उते पहुतो ऐं उते हुकुम माना चयईं त इहो राग बंदि कर। त लतीफ़ साईं जेको आहे मक़ती तौर ते साज़ंदनि खे चयो त तव्हां अंदरि खणी वञो ऐं हिननि खे चयईं तव्हां ॿुधायो, चई राग बंदि कयो, इहो कुफुर आहे। त लतीफ़ साईं चयो भला हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, हिकिड़ी शइ ते मूंखे फतवा खपे थी। चई ॿुधायो, चई हिकिड़ो वणु आहे उहो सड़े पियो सुके थो, उनखे जेकॾहिं गटर जो ख़राबु पाणी ॾियूं जंहिंसां उहो बची पए त इहो जाइज़ आहे या नाजाइज़ आहे? चई जाइज़ आहे। चई ईअं ई मुंहिंजे अंदरि में हिकिड़ो वणु आहे ऐं उहो ज़िंदा तॾहिं रहंदो आहे जॾहिं मौसीक़ी वॼंदी आहे, त पोयां ऑटोमेटिक साज़ वॼणु शुरू थी विया। हाणे इहा ऑटोमेटिक जेको साज़ वॼणु शुरू थी विया, इहा अक़ीदतमंदीअ में असांजो उन में इज़हार आहे, उहा शइ विझी थी वञे। पर हक़ीक़त में इहो आहे त शाह लतीफ़ इहो इनकलाबी हो जो हुन पाण ई हुननि जे हूंदे चई बाबा वॼायो, ऐं हुननि वॼायो। पोइ माण्हुनि खणी उन अक़ीदे में चयो त पाणे साज़ वॻिया, जॾहिं त साज़ पाणे कोन वॼंदा, माण्हू ई वॼाईंदो। बहरहाल चवण जो मक़सदु आहे त इहे वॾे में वॾा दलील आहिनि जो शाह लतीफ़ जेको आहे उहो हाशिम ठटवीअ जो मुखालिफ़ हो, फ़िक्री तौर ते, अमली तौर ते, ऐं शाह इनायत जी तहरीक जो हामी हो। उनजो सबबु इहो आहे जो शाह लतीफ़ शाह इनायत जी तहरीक जो ज़िक्र कयो आहे। अॼु न ओताकुन में तालिब तवारीन आदेसी उथी विया, मरियूं मुंहुं मारेनि से लाहू थी लॾे विया। छा आहे कंहिंजे लाइ बेत थो चए? शाह इनायत इहे 70 बेत जेके 70 ख़ाली बेत चवनि था, इहे नुमाइंदी कनि था, पर इन खां अलावा केतिरा ॿिया बेत आहिनि जेके आउं तव्हांखे मिसाल तौर ते ॿुधायां थो। ऐं शाह लतीफ़ अवामी शाइर हो, क़ौमी शाइर हो, पंहिंजे माण्हुनि सां बेइंतिहा मोहबत कंदो। उन वक़्त जी हालति इहा हुई जेका अॼु जे दौर जी हालति आहे, छो जो उन वक़्तु सिंध न सिर्फ़ु मुग़ल साम्राज्य जी माना जेको आहे ग़ुलाम हुई, पर उन सां गॾोगॾु कट्टर जागीरदार ऐं कट्टर मज़हबी जेके कलोड़ हुआ उन्हनि जे हथ हेठि बि ग़ुलाम हुई। यानी ॿिटी ग़ुलामीअ में असां फाथल हुआसीं। मथां वरी असांजी ॿोलीअ खे ख़तमु करे मथां फ़ारसी ॿोली मरी वई हुई। हालांकि लतीफ़ साईं फ़ारसी जो तमामु वॾो ॿाड़ू हो, ॼाणू हो, अरबी ॿोलीअ जो तमामु वॾो ॼाणू हो। उनजो वॾे में वॾो सबूत जो हू पाण सां गॾु मौलाना जी मसनवी खणी घुमंदो हो, क़ुरान मजीद उन सां गॾु हूंदो हो, पंहिंजे तरदाॾे शाह करीम बुलड़ी वारो जो रिसालो उन सां गॾु हूंदो। 3 मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जा रिसाला हुनजे कच्छ में पिया हूंदा हुआ, कच्छ में खणी ॾेखारींदो हो छा, दीदार कराईंदो हो छा? इहो पढ़ंदो हो। तव्हां हुनजी शाइरी पढ़ो, हुनजो फ़लसफ़ो पढ़ो, तव्हांखे समूरा इहे टई क़ुरान मजीद जूं केतिरियूं ई आयतूं, केतिरा ई फ़ुक़रा तव्हांखे शाइरी में मिलंदा। अलस्तु बिरबिकुम, छा आहे आयात आहे न, अलस्तु बिरबिकुम, जॾहिं कन पियोम कालू भला कलबसी, तॾहिं ते चयोम तंहिं वेर कयूं वचन वेड़ीचंसी। मारवी हा माना इहो कमाल आहे त हुन हिकिड़ी आयत खे खणी वरी पंहिंजी सिंधी ॿोलीअ में अहिड़े तरीक़े सां फिट करे ॿुधाई जो लाज़वाल आहे, उनजो को मिसाल न आहे। ईअं ई केतिरा फ़ारसी जा जेके मक़ोला आहिनि, लफ़्ज़ आहिनि ऐं जेके कोल आहिनि, उहे हुनजी शाइरी में मौजूदु आहिनि। त लतीफ़ साईं फ़ारसी जो, अरबी जो, सिंधी जो, हिंदी जो, ॿियनि ॿोलियुनि जो वॾो ॼाणू ऐं आलिम माण्हू हो।
हू कंहिं बि ॿोलीअ जो मुखालिफ़ न हो, पर जॾहिं ॿोलीअ खे सरकारी तौर ते मढ़ियो वियो ऐं इहो चयो वियो त फारसी घोड़े चाढ़सी, जेको फारसी सिखंदो उनखे नौकिरी मिलंदी, तॾहिं चई गोलो तोए गुलाम, गोलो तोए गुलाम, जे तो सिखी फारसी उञो तां आम घुरे बुखियो तां ताम, जो उञो तां आम घुरे बुखियो तां ताम, सो कीअं चाहे ॼाम, सो कीअं चाहे जो सो कीअं चाहे ॼाम, आम संदो आम खासन मंझ न थी। चवण जो मक़सदु इहो आहे त उन वक़्तु हुन फारसी ॿोलीअ जी मड़द जी मुखालफ़त कई आहे, त इहा हुबल वतनी न आहे, ॿियो छा आहे? पंहिंजी धरती सां पंहिंजी ॿोली सां मोहबत न आहे त ॿियो छा आहे? उमर ज़ालिम साम्राज्य आहे, मारवी सचो देश भगत सिपाही आहे पंहिंजे वतन जो, जंहिंखे हू कब्ज़ो करे खणी थो अचे, अगवा करे थो अचे ऐं हुनखे झुकाए थो। लतीफ़ साईं पंहिंजी शाइरी जे ज़रिए असांखे ॿुधाए थो, पर उनखे वाज़े चिटनि लफ़्ज़नि में साईं जीएम सैयद तो पैगाम लतीफ़ में लिखे त इहो कमाल साईं जीएम सैयद कयो त शाह लतीफ़ जी शाइरी खे उन हुबली वतनी जे उन लिकियल मैसेज खे ज़ाहिर करे असांखे ॿुधाई त उमर साम्राज्य आहे, मारवी हुबल वतन आहे, मलीर सिंध वतन आहे, ऐं सिंध वतन जो उहो सिपाही आहे जंहिंखे उमर साम्राज्य कब्ज़ो करे उनखे झुकाइण जे लाइ पहिरियों लालचूं थोरे, ऐं हुरबो साम्राज्य जो इहो हूंदो आहे, दुश्मन जो इहो हूंदो आहे, जॾहिं बि कंहिं सिपाहीअ खे कंहिं देश भगत खे वतन सां इश्क कंदड़ खे झुकाइणो हूंदो आहे त पहिरियों हुनखे लालचूं ॾिनियूं हूंदियूं आहिनि। त ईअं उमर मारवीअ खे हीरा जवाहिर सोन महल मारियूं लज़ीज़ तामाचा, पर हू चए इहो न मारून रीत, जीअं सेण मटाइनि सोन ते अची अमरकोट ते कंदेसि कान कुरीत, पखनि जी प्रीत माड़ियुनि सी न मटियां, ठुकराए थी छॾे न खपे तुंहिंजियूं मारियूं, हुजे तोखे छा थियो आहे? अहिड़नि गदलनि माण्हुनि सां प्यार थी करी, जेके पाइण जो ढंग कोन्हे, खाइण जो ढंग कोन्हे, रहण जे लाइ जॻह कान अथनि, चए जेहा जे तेहा मूं मारू मञिया, मूं जेॾियूं मलीर में चूंडियुनि मोक मेहा, मुंहिंजी आह इहा कॾहिं किराईंदी कोट खे, हू रुगो कोट खे किराइण जी ॻाल्हि थी करे। इहो कमाल आहे लतीफ़ जो त पंहिंजी शाइरी जे ज़रिए हुबल वतनी जो जेको लाज़वाल मिसाल थो ॾे, जॾहिं हू थो चए हीअ त झुके ई कान थी, जुसो ज़ंजीरनि रातो ॾींहुं रोए मर पुजनम ॾींहड़ा जे वञे मड़ मलीर ॾे, त चवण जो मक़सदु आहे हू पंहिंजो मड़ जेको आहे चए उहो बि हिते न हुजे, उहो मलीर वञे, पर वतन सां बेनता मोहबत इन खां वधीक छा थींदी आहे? धरती सां पंहिंजे माण्हुनि सां मोहबत इन खां वधीक छा थींदी आहे? त हू डिॼारेसि थो, लूण लिङे लाइए चीरे चीरे चम, लूण लिङे लाइए चीरे चीरे चम, न कियो इहो कोझो कम, जा जा दावा दम तां पिरत प्यार। इहो रुगो हुबल वतनी जो मिसाल असांजे मारवी में थो मिले, पर मां सम्झां थो शाह जी समूरी शाइरी हुबल वतनी जो आकाश आहे। ससुई में छा आहे? जद्दोजहद आहे न पंहिंजे मक़सद जो, भले ज़ाहिरी तौर ते हू पुनू सां इश्क थी करे पुनू हुनखां अगवा करे खणी था वञनि, उनजी ॻोल्हा थी वञे, पर हक़ीक़त में उहो बि इनक़िलाबी पस मंज़र आहे न, जॾहिं तव्हांजो मक़सदु तव्हां खां परे थी वञे ऐं उनखे हासिलु करण जे लाइ तव्हांखे जदोजहद थी करणी पए, त ससुई वांगुरु जदोजहद कयो न, ततीअ काह कान्हे वेल वेहण जी, मतां थिए उंदाह पेर न लही पिरीअ जो, जा जीउ तां जल नाहे जाए जलण रीअ, ततीअ थधी हल कान्हे वेल वेहण जी, सधाए थी सभु का बुख न बासे का, के वरी चवंदा बख न बासे का, जेही तेही ज़ात जी जुंबिश न आहे जा, मूसी हले सा जा जीव मिठो न करे। छा आहे? मन तव्हां सिर तां हथु घोरियो पंहिंजे उन मक़सद खे हासिलु करण जे लाइ, तव्हांखे सिर मिठो न हुजे उहो हले, जेके सिर प्यारो न हुजे, जंहिंखे जान प्यारी न हुजे उहो हले। त चवण जो मक़सदु आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी समूरी शाइरी आहे। तव्हां सुर सुहिणी जो मिसाल मां चवां थो इन खां वधीक ॿियो को मिसाल कोन्हे, इनक़िलाबी इन खां केरु थींदो वधीक? सुर सुहिणी मुद्दे खारे जे रिवायतुनि रस्मुनि उन ज़ंजीरनि खे टोड़ण जी ऐलान थी करे, जिते माइट ज़बरदस्ती क़ैद करे हुनखे दम सां ज़परणा आहिनि, हू हुनखे छॾे मयार सां थी वञी मिले इश्क करे। लतीफ़ चए थो वाह वाह, हुनखे मोहबत जी अलामत थो पेश करे। हिते गैरत ॿेरत किथां आई? छो त हू सम्झे थो त हक़ीक़ी इश्क कहिड़ो आहे, हक़ीक़ी मक़सदु कहिड़ो आहे, इहो हक़ीक़ी मक़सदु आहे, हुनखे कीअं हासिलु कजे, पर उते गिफ़लत करे थो मेहार, उते उनखे वरी चए त तूं निंड छो पियो आहीं, सुस्त छो थियो आहीं, घड़ो भॻो मुंद मुई वसीला विया तंहिंखां पोइ सुहा सुहिणी सॾ मेहार जा। माना अहिड़ियूं हालतूं असां न हुजनि, घड़ो भॼी पने वसीला बि विया हलिया, मरी वई मुंद माई सुहिणी ॿुॾी वई, उन खां पोइ तो सॾ ॿुधा न सुहिणी आहे।
भणा इहो कहिड़े क़िस्म जो त चवण जो मक़सदु आहे सिंध जी सूरत हाल अहिड़ी आहे। असां ॾींहों ॾींहुं ज़मीन पेरनि जे हेठां खिसकंदी थी वञे, धारियुनि जी लोध ईंदी थी वञे, मज़हबी इंतापसंदी जी जकड़ में फाथा पिया वञूं, सीपेक जहिड़ा मनसूबा असांजे कंध में आया पिया वञनि। इहो ई आहे न त घड़ो भॻो आहे न, मुंद वई वसीला पिया वञनि असांजा। अञा बि जाॻंदासीं निंड मन न त पोइ त हर शइ वेली पोइ सोणी वांगुरु असांजी धरती असांजे पेरनि हेठां निकिरी वेंदी, पोइ कंहिं कमाया न रहंदासीं। उन करे सुजाग थियो त शाह लतीफ़ हर सुर में असांखे पंहिंजनि 7 सुरमियुनि में हू असांखे इहो ई मैसेज ॾिए थो। पर उन सां गॾोगॾु शाह लतीफ़ भिटाई मां सम्झां थो दुनिया जे अंदरि ऐं सिंध जे अंदरि पहिरियों शाइर आहे जंहिं औरत जेको मज़लूम किरदारु सम्झियो वियो आहे तारीख़ में, जंहिंखे पीढ़ियो वियो आहे, जेको ॿिटी ग़ुलामीअ में औरत आहे। छो जो उहा औरत क़ौमी तौर ते त ग़ुलाम आई आहे, पर समाजी तौर ते असांजे मर्द जी ग़ुलाम आहे, असांजी ॻीजू बणियल आहे। उन औरत खे बहादुरी जो किरदारु ॾेई बीहारे थी, इहो कमाल आहे न। त उहा ई औरत मारवी जेकी आहे केॾी महिल हुबल वतन आहे, उहा ई ससु जी जदोजहद जी अलामत आहे, उहा ई सुहिणी क़ुर्बानी जी अलामत आहे, उहा ई जेकी आहे नूरी नूरी जो किरदारु ॾिसो यार, तव्हां अंदाज़ो करे सघो था। उहा नूरी जेका मछेरण आहे, जंहिंमां चिची जी धप पई अचे, पर आशिक़ थी थो पए तमाची, वक़्त जो बादशाह हुक्मरान चए थी तोसां शर्तनि ते शादी कंदसि, न त न कंदसि। हल शादी बादशाह अची अचे की चङे मुड़ुस जी असांजो बाबा वारो कर शादी कर, न नूरी चए थी चरियो ई जा शर्त कहिड़ियूं त बाबा मुंहिंजे इन मालिकनि तां माण्हू माण्हुनि तां टैक्स ख़तमु कर, ढल ख़तमु कर, आज़ादु कर उन्हनि खे, ढल ख़तमु कर, पोइ मां शादी कंदसि। वरी थी चए ईअं न थिए त किथे तूं पंहिंजूं ॿियूं राणियूं ॾिसी करे रूह मटाए छॾी, मूंखे विसारे छॾी। ईअं न थिए त मुंहिंजूं मायूं जेके माइटाणियूं आहिनि, मुड़ियूं आहिनि ॿियूं, उहे मूंसां मिलणु अचनि, तव्हां वटि नफ़रत कयो त हीअ धप वारियूं आहिनि, इहे मछेरियूं कीअं थियूं अचनि। उहे समूरियूं शर्तूं रखी पोइ थी शादी करे, मुआशी बुनियादनि ते हुन सां कीअं थी ठा करे। इहो कमाल आहे लतीफ़ जो। इहा हुबल वतनी न आहे छा? इहा हुकुमरान खे झुकाइण जी ॻाल्हि न आहे छा? हालांकि जाम तमाची वक़्त जो बहितर हुकुमरान रहियो आहे, पर इन में बि असांखे उहो सबक़ु थो मिले न। त इहो कमाल लतीफ़ जो आहे त पंहिंजी शाइरी जे ज़रिए, पंहिंजी सुरमियुनि जे ज़रिए असांखे लाज़वाल मिसाल थो ॾिए। लीला जे ज़रिए उहो पछताव जो असांखे तरीक़ो थो ॿुधाए त ग़लती हिकिड़ो दफ़ो थी वेंदी आहे, ग़लती करण खां ख़राबु शइ न आहे, पर ग़लती खे वर्जाइणु ग़लति ॻाल्हि आहे, ऐं ग़लती जो पछतावो न करणु ग़लति ॻाल्हि आहे। उन करे लतीफ़ असांखे इहो बि मिसाल थो ॾिए, तव्हां ग़लती था कयो, उहा ग़लती मञो ऐं उनजो अज़ालो कढो। साईं जेम्स बि पंहिंजी किताबनि में लिखियो न त पाकिस्तान ठाहिणु, यानी हालांकि पाकिस्तान न हो, पर हिकिड़े वफ़ाक़ जे अंदरि सिंध ख़ुदि मुख़्तियार रस जी हैसियत में उन लाइ करार बस कई, चई पर पोइ बि चई इहा मुंहिंजी ग़लती आहे, ऐं उहो मञी वरी उनजो अज़ालो बि कटी, 32 साल क़ैद करी। अॼु जे दौर में अहिड़ो को सियासतदान माण्हू ॾेखारियो जेको पंहिंजी ग़लती तस्लीम करे वरी अज़ालो बि करे। त इहो कमाल लतीफ़ जो आहे त पंहिंजी शाइरी जे ज़रिए ॿुधाए थो त जिते लीला 9 लखे हार ते हिरखी पंहिंजे मुड़ुस खे ॿी माईअ जे हवाले करे थी छॾे, ऐं उनखे अहसासु थिए थो त लतीफ़ चए थो त लीलाइज जे लीलाए न लही ता पुण लीलाइज अथई माग मिथ जो आसरो मलाइज सजण बाजींदड़ घणो। त इहो लतीफ़ जो कमाल आहे, असांखे हर शइ में ॿुधाए थो। मूमल में ॾिसो, मूमल ऐं राणे जो इश्क ॾिसो, उन में जेको मिसाल आहे उन में ॾिसो, सोरठ जो ॾिसो, राय ॾियाज जो ॾिसो, जेको सूरत ते राय ॾियाज सूरत ते क़ुर्बान थो करे छॾे पंहिंजी सिसी, माना क़दुरु वक़्त जे हुक्मरान, वक़्त जे ॼाणू माण्हू जो पंहिंजे धरती जे फ़न आर्ट मौसीक़ी तां सिर खे क़ुर्बान करणु। त असां वटि सखावत केॾी हुई त लतीफ़ साईं 7 सुरमियुनि ऐं 10 दातारनि जे ज़रिए असांखे केतिरा ई मिसाल कहाणियूं ॿुधाए थो त कहिड़ी रीति पंहिंजे वतन जो दिफ़ा कयो, कहिड़ी रीति पंहिंजी ॿोलीअ जो बचाव कयो, कहिड़ी रीति पंहिंजे कल्चर ऐं सखावत जो बचाव कयो, कहिड़ी रीति पाण खे सिधे रस्ते ते आणियो, कहिड़ी रीति तव्हां में जेके गिफ़लतूं आहिनि, काहिलियूं आहिनि, सुस्ती आहे, ॿियूं शयूं आहिनि, उहे ख़तमु कयो, कहिड़ियूं ख़ूबियूं तव्हां में आहिनि, बहादुरी, शुजात, हुबल वतनी, उनखे निर्वार कयो ऐं पंहिंजे वतन जो दिफ़ा कयो। न सिर्फ़ु इहो, पर हू इक़्तिसादी माहिर आहे, ईंदड़ ख़तरनि खां वाक़ुफ़ु आहे। तव्हां चओ था न आलमी सूरत खां वाक़ुफ़ु। उन वक़्तु जॾहिं लतीफ़ ॾिठो आहे हिते ही ईस्ट इंडिया कंपनी लही चुकी आहे, हिते कोठियूं बि क़ाइमु करे समुंड ते कब्ज़ो हुननि जो थी वियो आहे, ही सॼो वापारु हलियो वेंदो, छो जो असांजा वणजारा वीचारा रातिनि जा राति महीननि जा महीना वेंदा हुआ समुंडनि में, ॿियनि मुल्कनि में। लंका लोपे आया, इहो छा हो? माना असांजा माण्हू लंका ताईं वेंदा हुआ, यूरोप ताईं, सॼी दुनिया वेंदा हुआ,
हितां हीरा जवाहिर मसाला बसाला ॿिया खणी वरी ॿियूं शयूं वापसी में खणी ईंदा। समुंड हुजे तव्हां सुरसामुंडी पढ़ो न, उन में त पढ़ो त अथई साईं जेको सवेल भेद पढ़ियो त माना निंड न कजे नाखियो आहे। हा माना हू सुजाग रहण जी ॻाल्हि थो करे, गिफ़लत खे छॾियो, निंड न कयो, सुजाग हूंदो, नाखियो सुजाग हूंदो तॾहिं कुझु कमु थी सघे थो। जागो जाड़ेजा हा समा सुखम सुमो, माना कमाल लतीफ़ जो त असांखे हर सुर में हिकिड़ो लाज़वाल मैसेज ॾिए थो, उन में पंहिंजे वतन सां उकीर मोहबत जो जवाबु ॾिए थो, असांखे पंहिंजे इक़्तिसादी मसइलनि खे हल करण जो बि नुस्ख़ो थो ॾिए। माना जॾहिं असां वटि दायरनि जो कब्ज़ो आहे, असांजे समुंड ते कब्ज़ो थियो, असां वटि ॾुकार जूं हालतूं पैदा थियूं थियनि, असांजो माण्हू जेको ख़ुशहाल हो, जेको कपिड़े जी उणत कंदो हो, जेको औरतूं असांजूं जेके होशियारूं, तव्हां सुर कापाई त पढ़ो तव्हां हैरान थी वेंदव। लती चवंदो नसे वण वणनि में नसे कातारियूं पसियो बाज़ारूं हीअड़ो मूं लूण थिए। हालत इहा आहे, अहिड़ो ॾुकार ऐं कहत जो दौर अची वियो तो वणनि में नसे वण वणनि में। हाणे हिते वण वणनि में सभु को परेशान, वण जो ॿूटो आहे वण, पर कंहिं दौर में चवनि था तहक़ीक़ आहे त वण जा जेके आहिनि उहे वण थींदा हुआ वॾा माण्हू जे कद जेतिरा। नसे वण वणनि में माना वण ई न आहिनि वणनि में। नसे कातारियूं उहे कतण वारियूं मायूं कोन्हनि, नज़र ई कोन थियूं अचनि। छो जो वणनि में वण ई कोन्हनि, उनखे कातारियूं कतण वारियूं कोन्हनि। नसे वण वणनि में नसे कातारियूं पसियो बाज़ारूं हीअड़ो मूं लूण थिए। बाज़ारूं ॿुसियूं लॻियूं पियूं आहिनि, कहिड़ी कोन्हे, इकनॉमिकल सां तबाह पिया थियूं, तकलीफ़ महसूसु करे। सामुंडियुनि खे जेको आहे होशियारु पियो करे त तव्हां होशियारु थियो, ॾींहुं थी वियो आहे, अचो हीअ वाहूं ते जूं वाहूं वरियूं आहिनि, अचो तव्हां वञो लंका लोपे अचो। इहो कमु आहे लतीफ़ जो। त लतीफ़ जे दौर जूं आलमी होलतुनि खां लतीफ़ वाक़ुफ़ु हो। उन वक़्त में छा पियो वहे वापरे, अंग्रेज़नि जूं कोठियूं पियूं लॻनि, उन खां बि लतीफ़ वाक़ुफ़ु हो। उन लाइ असांखे इशारा ॾिनी, ॿाहिरियूं ॿोलियूं मलियूं मड़ी पई वञे, उन जे बारे में असांखे ॿुधाए थो। असांजो मक़ामी गद्दार जेको आहे वॾेरो जागीरदार, उहो असांखे पीसे पियो, उन जे ख़िलाफ़ु बग़ावत को करे वक़्त जी तहरीक जो हिसो थो थिए ऐं हू मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वञे थो। माना एतिरी हालत आहे। तव्हांखे मां हिकिड़ो बेत ॿुधायां, जोसे लोड़ाऊ थिया जिनी सदीअ धीर, मारूड़ा फ़क़ीर कीअं दर ॾींदा दाहिड़ी। अञा छा चई, चवंदा लतीफ़ इस्टेब्लिशमेंट, अरे ॿुधी मरो, इहो बेत त पढ़ो। अञा तव्हांखे छा चऊं त लतीफ़ छा आहे। त ॻाल्हि इहा आहे त लतीफ़ कमाल आहे। लतीफ़ पंहिंजो जेको मैसेज थो ॾिए उहो माण्हुनि सां बीठल आहे न, माण्हुनि जी ॻाल्हि थो करे न, माण्हुनि जी ॻाल्हि थो करे। मां वरी ॿी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, जेको असांजो यार चवनि था त बाबा लतीफ़ शाह इनायत जी जेकी आहे शाइरी जेको आहे उन बारे में कुझु कोन चयो अथई, त हीअ वरी चाचे लाइ चयो अथई छा। शाह इनायत शहीद सां लतीफ़ साईं जूं मुलाक़ातूं बि थियल आहिनि, कचहरियूं थियल आहिनि। संदसि सुर रामकलीअ में जेकी डायरी लिखी अथई उन में उन्हनि जोगिन सन्यासिन जे नाले में जेको शाइरी कई अथई उहे इनक़लाबी हारी आहिनि, जेके हिन मुग़लनि जी हला इन कालोड़नि जी ज़ुल्म बरबरीत खां जबलनि पहाड़नि में लिखिया आहिनि ऐं गोरीला तरत जी जंग पिया कनि, विढ़नि पिया ऐं ज़ख़्मी आहिनि। पोइ कीअं था कनि। लतीफ़ थो चए त कानारिया कुणकनि जिनी लोह लिंगन में पियो लॻे। इहो कहिड़ो जोगी सन्यासी जेको वञी भिटुनि में वञी जेके पिनंदा आहिनि उहे हूंदा आहिनि जेके लोह लिंगन में लॻंदो। अड़े बाबा उहे ज़ख़्मी थिया आहिनि न, तलवारनि जा ज़ख़्म अथनि न, लोह लिंगन में छा आहिनि। कानारिया कुणकनि जिनी लोह लिंगन में मोहबत जे मैदान में पिया लाल लुछनि। इहो वतन जी मोहबत आहे न, हुन में लाल पिया लुछनि न, तड़पनि न, ज़ख़्मी थियनि न। पाणे ॿधनि पटियूं, पाणे चिकिया कनि, पाण खे पाण पिया ॿधियूं पटियूं ॿधनि, पंहिंजी चिकिया पंहिंजी सिहत खे पाण खे पिया कनि। वटां वाढोड़नि रही अचे रातड़ी, उन्हनि वढिड़ियल उहे ज़ख़्मी थियल उहे जंगी सिपाही उहे गोरीला उन्हनि वटां राति रही अचनि। इन खां वधीक इनकलाबी केरु थींदो। इहो इन खां वधीक कहिड़ी शाइरी मिलंदी त छा हिन तरीक़े जो उहो सिपाही या उन साथी न हो। रही अचे रातड़ी तन वाढोड़नि वटा आहे, जिन खे सूर शरीर में घटि मंझारा घाए लिकाए लोकां पाणे ॿधनि पटियूं। इहो छा आहे। या कयम कापड़नि जी पहिरें ॾींहुं परूड़ सघा साए त न हिकिड़ी चारई पैर चूर सदाई सैद चए हुन सनासी सूर जोगी साण ज़रूर लिका भुड़नि लोक में। इहो छा आहे। या थो चए टे ॾींहं टिमका आहिनि दूहियूं दायरनि में,
मेड़ियो किरछ काठियूं जोगी जलाइनि संदियूं खामण ख़बरूं आदेस आहिनि कुझु न ॻाल्हाइनि लिका भुरनि लुक में। कहिड़ा इहे माण्हू आहिनि जेके कुझु नथा ॻाल्हाइनि लिकनि पिया भुरनि में? छा मसइलो आहे? इहो कमाल लतीफ़ जो आहे त उन तहरीक शाइना जी तहरीक खे पंहिंजे लफ़्ज़ी जादूगरी में हुन पेश कयो आहे। असां अंधा सम्झी न सघिया आहियूं शाह जी शाइरी खे, हरू भरू खणी वेठा आहियूं, ओ इस्लामी बणाए वेठा आहियूं, मुलनि ॾेखारे वेठा आहियूं, शीअनि ॾेखारे वेठा आहियूं, अलाए कहिड़ा पंहिंजा मतिलबु कढूं। हक़ीक़ी शाइरी पढ़ो त सही, उन मैसेज कहिड़ा आहिनि। त चवण जो मक़सदु आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई उन वक़्त जी आलमी सूरत हाल खां वाक़ुफ़ हो, उन वक़्त जी जेको उतां जी रीजनल पॉलिटिक्स, उतां जी हालतूं हुयूं, मुग़लनि जो जेको ज़ुल्म जबर हो उन खां वाक़ुफ़ हो, ऐं उन वक़्त जी कलोड़नि जो जेकी जागीरदारी रवैयो हो, जो कट्टर परस्ती मज़हबी कट्टर परस्ती उन खां वाक़ुफ़ हो। तॾहिं त हू जेको आहे सेक्युलरिज़म जो ऐं वहदतुल वजूद जो जेको मैसेज ॾिए थो पंहिंजी शाइरी में, जो हू त चए त न मां हिंदू न मुस्लमान, मां उनजे विच में आहियां। जेकॾहिं केरु पुछेसि त विच में छा आहे? कुझु बि न, माना कुझु बि न आहियां। त इहो कमाल आहे न लतीफ़ जो। त लतीफ़ उन दौर जो, त लतीफ़ उन दौर जो। ऐं ॿी ॻाल्हि तव्हां यादि रखो त लतीफ़ उहो माण्हू हो जंहिं सॼी सिंध जो पहिरें पंधु मुशाहिदो कयो हो। लतीफ़ सॼी सिंध जो पहिरें पंधु मुशाहिदो कयो, ऐं सॼी सिंध जे पहिरें पंधु मुशाहिदो जॾहिं कयो हो त इहे समूरा किसा, इहे कहाणियूं हुन ॿुधा हुआ, पर उन्हनि किसनि कहाणियुनि खे अलामती अंदाज़ में हुन जहिड़ी रीति पेश कयो आहे उन्हनि खे अमर करे छॾियो अथई। इहो लतीफ़ जो कमाल आहे। त हुन मारवी खे ॻायो त वतन जो सिपाही करे छॾी, ससु त जदोजहद जी अलामत बणाए छॾी, ऐं जदोजहद जी इंतिहा हलंदे हो त पुनुअ खे, हलंदे हो त पुनुअ ॾे पेरनि भर हलंदियासि, जे पेरनि हलणु छॾियो त गोॾनि भर घिसकंदियासि, जे गोॾनि घिसकणु छॾियो त चेल भर चुरंदियासि, जे चेल चुरणु छॾियो त हथनि भर हलंदियासि, जे हथनि हलणु छॾियो त ठूंठनि भर छिड़कंदियासि, जे ठूंठनि छिड़कणु छॾियो त सीने भर सुरंदियासि, जे सीने सुरणु छॾियो त रूहानी रिणंदियासि, मिरूं थी मिरुनि सां जबल झागींदियासि, मिलियो त मिलंदियासि न त घोरी जतन तां। त इहा जदोजहद जी इंतिहा आहे। त लतीफ़ तव्हां जेके सवाल कया उन मां जेकॾहिं को रहिजी वियो हुजे तव्हां मूंखे ॿुधायो त मां उन्हनि खे जवाबु ॾियां। त आलमी सूरत हाल खां वाक़ुफ़ हो लतीफ़, उन वक़्त जी जेकी पंहिंजी मौजूदा सूरत हाल हुई सिंध जी उन खां वाक़ुफ़ हो, या बर सगीर हिंद जी सूरत हाल रीजनल पॉलिटिक्स जे दौर में असां चऊं था उन खां वाक़ुफ़ हो, ऐं लतीफ़ शाइना जी तहरीक जो हिसो हो, इनकलाबी हो। ऐं लतीफ़ जी शाइना जी तहरीक जॾहिं उनखे हिननि ज़ालिमनि जेको आहे शहीद कयो, ऐं 6000 लॻभॻि जेको माण्हू जेके आहिनि उहे जेके शहीद कया विया, पर पोइ बि शिकस्त न सघिया, पोइ धोखो ॾेई क़ुर मजीद ते घुराए ठाह करे बहाने उनखे शहीद कयो वियो। तॾहिं हुन आख़िरी बेत चयो त सरे दर कदम फिदा शुद च बदा शुद ऐं बारे गिरां अदा शुद च बजा शुद, यानी सिर यार जे कदमनि तां फिदा थियो, सुठो थियो, इहो कुल्हे ते वॾो बार हो, अदा थियो, सुठो थियो। त इहो कमाल हो, लतीफ़ उन तहरीक जो हिसो हो, उन तहरीक खे लतीफ़ ॻायो आहे। ऐं लतीफ़ जो कमाल हो त लतीफ़ उनजी हालतुनि खे मदनज़र रखी हिकमत अमली तौर ते पंहिंजी शाइरी जे ज़रिए पंहिंजे रुमाल में वेड़े ॻाल्हियूं ॿुधायूं जेके उन दौर जे आम माण्हू जे सम्झ खां मथे हुयूं। पर पोइ बि असां वटि हैरत जी ॻाल्हि इहा आहे त उन वक़्त जे हर आम माण्हूअ खे लतीफ़ जी शाइरी यादि हुई। तव्हांखे यादि रहणु घुरिजे त शाह लतीफ़ जी शाइरी लिखी वई हुई, उन पाण उहा कराड़ में उछलाए छॾी, ढंढ में, कराड़ ढंढ में। पर उन खां पोइ जेके लतीफ़ जा जेके हुआ फ़क़ीर हुआ उन्हनि जेको आहे पंहिंजी यादाश्त जे बुनियाद ते ॿीहर उहा सहेड़ी ऐं सिंध जे कुंड कुर्छ में, उन वक़्तु सिंध जैसलमेर कच्छ भुज काठियावाड़ तां हुई, मुल्तान ताईं सिंध हुई। ऐं अॼु बि तव्हांखे कच्छ भुज काठियावाड़ में लतीफ़ जा पार्कूं मिलंदा, अॼु बि तव्हांखे बदीन में पार्कूं मिलंदा, अॼु बि थरपारगढ़ में तव्हांखे पार्कूं मिलंदा। त माण्हुनि जे सम्झ खां मथां ई आहे, माण्हू सम्झी न सघंदा। इहा रिवायत आहे, मे बि हक़ीक़त हुजे या न हुजे, पर हिकिड़ी रिवायत आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त शाह लतीफ़ पंहिंजी जेकी शाइरी आहे उन जी शाइरी खे चवंदा तमर फ़क़ीर बि सहेड़ियो ऐं माई मुलियाणी नेमत बि सहेड़ियो, पर ॿियनि आलमनि बि सहेड़ियो। अहिड़ी रीति असांखे जेको आहे मौजूदा शाइरी मिले थी उहा गंज जी सूरत में मिले थी, पर उनखे वरी अंग्रेज़नि जेको अंग्रेज़ ट्रम्प आहे 1866 में उन पहिरियों रिसालो छपायो। उन खां पोइ ॿियनि असांजे मक़ामी जेके आलमनि जंहिंमें मिर्ज़ा कलीज बेग आहे, गुरबख्शाणी आहे, या कल्याण अडवाणी आहे, या गुलाम मोहम्मद शाहवाणी आहे, डॉक्टर बलोच आहे, अलामा काज़ी आहे, अलामा दाऊद पोटो आहे, तमामु ॿिया बानू ख़ान शेख आहे, वॾा आलिमनि जिन उहे समूरा रिसाला सहेड़े ऐं उन्हनि जूं तशरीहूं करे असांखे शाइरी ॾिनी।
शाह जे रिसाले में असांखे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी जेकी शाइरी आहे फ़िक्र ऐं फ़लसफ़े खे सम्झण जे लाइ असांखे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे सम्झण जे लाइ न सिर्फ़ु शाह जे रिसाले खे पढ़णु घुरिजे पर साईं जीएम साहिब जे किताब पैगाम लतीफ़ खे पढ़णु घुरिजे, तॾहिं असां साईं जेको आहे साईं जे फ़लसफ़े खे सम्झी सघूं था। ॿी ॻाल्हि त शाह लतीफ़ न सिर्फ़ु जेको आहे क़ौमी शाइर हो पर आलमी शाइर हो, जंहिंजो सबूत एच टे सोरले पंहिंजी PhD थीसिस में बि ॾिनो, जेको माण्हू हादसाती तौर ते शाह जी शाइरी में जेको आहे माना उन जी शाइरी सां मुतासिर थियो। उहो वाक़ियो ईअं हो त ॼेठमल परसराम सिंध जो वॾो अदीब हो ऐं उन जॾहिं हिकिड़ो शेर लिखियो त उन बग़ावत पैदा करे छॾी, अॻियां अॾिन वटि पोयनि सर संभाया। इन शेर तां वरी अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ बग़ावत पैदा थी वई। जॾहिं कोर्ट में जज हो एच टे सोरली, उन जे अदा केस आयो त हुन सज़ा ॾेई छॾी ॼेठमल परसराम खे साल जी। पोइ ख़बर पए त इहो 300 साल पुराणो 200 साल उन वक़्तु साल पुराणो शाइर जी शाइरी। पोइ हुन शाह खे पढ़ियो ऐं उन मां एॾो मुतासिर थियो जो हुन उन ते PhD कई ऐं भिट जो शाह नाले किताब लिखियो। त इहो कमाल लतीफ़ जो आहे। उन करे अचो त शाह लतीफ़ जे फ़लसफ़े साईं जीएम साहिब जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े खे सम्झूं ऐं उन जे पैगाम ते अमल करे सिंध जी आज़ादी हासिल कयूं। मलीर शाह साईं जी नज़र में सिंध आहे। साईं जीएम साहिब जेको पेश कयो आहे त मलीर हिकिड़ो अलामती तस्वर आहे, छो जो थर में मलीर नाले को बि ॻोठु न आहे। मलीर हिते कराची में मौजूदु आहे, के चवंदा कंहिं दौर में हो, थर में बि हुजे बि, पर आम तौर ते इहो तस्वर जेको आहे तहक़ीक़ तौर इहा शइ आहे त मलीर मां मुराद साईं जीएम साहिब जेको लिखियो आहे पैगाम लतीफ़ में त शाह साईं जी मलीर मां मुराद सिंध वतन आहे ऐं मारवी, हा सिंध वतन आहे, सिंध वतन बिल्कुलु सिंध वतन उन वक़्तु सिंध में हुयो, पर ज़ामराज हो असल में हिकिड़ी अलामती कहाणी तौर ते हुन ॿुधायो असांखे सम्झायो आहे। सो असां पंहिंजे हिन स्टडी सर्किल खे हिते सहेड़ियूं था ऐं आऊं बहसियत सिंध सुजागी फोरम जे मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी जे ऐं वॉइस ऑफ सिंध लंडन जे मेज़बान जी हैसियत में अवां सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां। वरी अॻे हफ़्ते हिकु नए मौज़ू सां हाज़िर थींदासीं। तेसिताईं इजाज़त, सिंध सलामत, साथ सलामत, जय सिंध। दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।